अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम प्रोग्राम आऊं आहियां इंजीनियर शफ़ी लाखो। इंशा ताला वरी हींअर अॼु राति बि तव्हां सां गॾु आहियूं। भलारी राति आहे ऐं हींअर असां क़ुर शरीफ़ खे पढ़ंदा पढ़ंदा माना कंदा कंदा सूर रहमान ते पहुता आहियूं। बिस्मिल्लाह कंदासीं सूर रहमान खां। नहमदू व नुसली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह जल जलालहू संदसि हिकिड़ी वॾी सिफ़त आहे रहीम, वरी उन जो मुबालगो आहे अर्रहमान, माना तमामु घणो रहम वारो। सुभान अल्लाह। तंहिंजे करे हिन सूरत जो नालो बि अर्रहमान आहे ऐं इब्तिदा बि हिन जी करे थो अर्रहमान, माना अल्लाह ताला तव्हां इंसाननि जे मथां वॾी रहमत कई आहे। तव्हांजे उथणु वेहणु खाइणु पीअणु ज़िंदा रहण जे लाइ वॾो बंदोबस्तु कयो आहे। लेकिन अल्लाह पाक फरमाए थो त इंसान खे ख़ासि टे अहम शयूं अल्लाह साईं चए थो मूं ॾिनियूं आहिनि ऐं उहे प्रायोरिटीअ ते, पहिरीं कहिड़ी शइ, पोइ कहिड़ी, पोइ कहिड़ी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अर्रहमान अल्लमल क़ुर चए थो त पहिरियों कमु जेको आहे उहो आहे सभ खां वॾो जेको मूं तव्हांजे मथां अहसान कयो आहे उहो आहे आऊं तव्हांखे सेखारियो, क़ुर जो इल्मु ॾिनो। हाणे सेखारियईं कीअं, माना हुन क़ुर असांखे ॾिनो ऐं जेके बि दुनिया में 150 क़ौमूं आहिनि, अल्लाह पाक उलमा हज़रात जे क़बरुनि खे नूर सां भरे हर मज़हब हर क़ौम जे लाइ क़ुर पाक जो तर्जुमो कयो वियो आहे। 114 जेके आहिनि से ॿोलियुनि में त तर्जुमो थी चुको आहे, लेकिन ज़रे घटियो सॼी दुनिया जे ॿोलियुनि खे कवर कनि था, छो त अंग्रेज़ी केतिरनि ई मुल्कनि में ॻाल्हाई वञे थी। त इहो जेको अल्लाह साईं असांजे लाइ बंदोबस्तु कयो आहे, इहा इन जो असांजे मथां वॾे में वॾो रहम इहो आहे त असांखे क़ुर ॾिनई, जंहिंमें असांखे ॾसे थो त तव्हां पास कीअं थींदव। हिकु कोर्स असांजो किताबु ॾिनो अथई ऐं असांखे ॾसियो अथई त हिन मां तव्हांखे पास थियणो आहे। इंशा जॾहिं मुंहिंजी आख़िरी जेका हींअर प्रोग्राम थींदो रमज़ान जो या हिकिड़े ॾींहं खां या 2 ॾींहंनि खां पोइ, उन में इहे जेको क़ुर पाक जो जेको पर्चा आहिनि, जेको पेपर आहिनि, उहे 4 आहिनि। उन्हनि जी मां डिटेल ॾसींदुसि त क़ुर पाक असांखे चाहे थो त इन 4 पेपरनि में तव्हां पास थियो। कंपलसरी पेपरनि जेकॾहिं हिकिड़े में बि फेल थींदव त माण्हुनि खे फेल त सबर कयो वेंदो। त अल्लमल क़ुर, अल्लाह कोर्स जो किताबु ॾिनो आहे। ऐं मज़ेदार ॻाल्हि त अल्लाह साईं इन लाइ चए थो मां रहमान, त मां हिन क़ुर जी माना अहिड़ी सवली कई आहे जो जंहिं बि ॿोलीअ में तव्हां जेकॾहिं इन जी माना ॿुधंदव त 97-98% तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वेंदी, सवाइ 1-2 जायुनि ते किथे को मुझारो थिए त थिए। ऐं इहा एतिरी खोड़, उहा जेकॾहिं मुझारे वारा छॾे बि ॾींदव तॾहिं बि तव्हां पास थी वेंदव। जेकॾहिं 100% क्वेश्चन मां 98 जेकॾहिं तव्हां करे था वञो त इज़ इनफ। त इहो आहे जो रहमान जो पहिरियों असांजे मथां रहम। अल्लमल क़ुर, इंसान खे क़ुर सेखारियईं। ॿियो रहम कहिड़ो अथसि, ख़लक़ल इंसान, जीअं तव्हां वेठा आहियो, तव्हांखे पैदा कयईं अहिड़ी सुहिणी शिकिल में, दिलि ॾिनई, फिफड़ ॾिनई, दिमाग़ु ॾिनई ऐं तव्हांखे एतिरो तव्हांखे सॉफ्टवेयर विधो अथई जो तव्हां नयूं शयूं ईजाद करे सघो था। आदम अलैहिस्सलाम आयो त कुझु बि कोन हो, पोइ ॾांदा गाॾियूं हलाईंदा हुआ, आहिस्ते आहिस्ते करे करे तरक़ी करे 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 वरी कारूं आयूं, रेल गाॾियूं आयूं, जहाज़ आया, रॉकेट आया। इहो इंसान जो पंहिंजो अकुल अलाह हिन खे इहा कैपेसिटी ॾिनी हुई त विथ टाइम डेवलपमेंट करे। पर इहा आहे मादी डेवलपमेंट ऐं ॿी आहे रूहानी डेवलपमेंट, माना क़ुर पाक खे सम्झी उन ते अमल करणु ऐं इहो उन क़ुर जी तालीम हर हंधि पहुचाइणु ऐं ॻोठनि में नंढियूं नंढा पंहिंजो कचहरियूं करे उन में क़ुर जी रुगो सिंधीअ में उनखे माना ॿुधायूं, छो त अरबी उन जे मथां पढ़ंदो त उनखे त ख़बर कान पवंदी त छा था पढ़ूं। ऐं पोइ थो चए अल्लमहुल बयान, इंसान खे ॾिसो न, इंसान खे अखियूं बि ॾिनियूं अथई, इहा बि संदसि महिरबानी आहे, कन ॾिना अथई, लेकिन चए थो त इन्हनि सभिनी शयुनि खां जेका मां अहम शइ तव्हांखे ॾिनी आहे, जेका ॿियनि जे मुक़ाबले में वधीक कॉम्प्लिकेटेड आहे, उहो आहे ॻाल्हाइणु। छाकाणि त जेको ॻाल्हायूं था
इन्हीअ ते ॾाढा प्रोसेस थियण खां पोइ था ॻाल्हाए सघूं, पर उहो प्रोसेस वाक़ई एतिरो तकिड़ो थी था वञनि जो अञा हुन ते सोचूं कोन था। ॻाल्हाइण लाइ पहिरीं त दिमाग़ में ख़्यालु पैदा थियणु खपे त मां छा थो चवां। मिसाल तौरु मां हीउ गुलु पियो, मां चवां थो हीउ गुलु हिन टेबल ते पियो आहे, इहो माना पहिरीं त मां सोचां त मूंखे चवणो छा आहे। उन खां पोइ असांजो ब्रेन असांजी मेमोरीअ मां इन जा लफ़्ज़ ॻोल्हींदो, गुलु किथे रखियलु आहे, टेबल किथे रखियलु आहे, पियो आहे, पियो जा लफ़्ज़ किथे रखियलु आहे। पोइ इन्हनि लफ़्ज़नि खे ब्रेन वरी सीक्वेंस ठाहींदो। ईअं न मां चवां टेबल में गुलु पियो आहे या में टेबल में गुलु आहे, ईअं कोन्ह थींदो। टेबल ते गुलु पियो आहे, त इहे जेको सीक्वेंस इहो ब्रेन पहिरीं प्रोसेस करे इन सीक्वेंस खे ठाहींदो। उन खां पोइ इहे जेके लफ़्ज़ कढण जे लाइ वरी वायर सिस्टम सां ज़बान खे चवंदो त जॾहिं गुलु कढी त गुल जे लाइ हेतिरो वात खे वकड़ हण पाण खे, ऐं वरी ते वरी ईअं आहे त हीअं सिधी थी वञि, टेबल ते गुलु त वरी इन गुल जे लाइ ज़बान गोल कर पाण खे। माना इहे इंस्ट्रक्शन इलेक्ट्रॉनिकली ज़बान खे मिलंदा त हाणे हीउ जेको जुमिलो हे कढे थो, इन लाइ तोखे हीउ वकड़ हणणा आहिनि त ईअं लफ़्ज़ निकिरनि। पर इहो लफ़्ज़ ज़बान त वकड़ हणे, पर आवाज़ु ॿाहिरि तॾहिं निकिरंदो जॾहिं वरी फिफड़ उन खे उन मिक़दार जी उन लफ़्ज़ जे हिसाब सां हवा मोकिलींदा। त गुल जे लाइ हेतिरी हवा मोकिलींदो, ऐं ते जे लाइ हेतिरी मोकिलींदो, टेबल लाइ हेतिरी मोकिलींदो। हाणे इहे सभई सिस्टम पाण में सिंक्रोनाइज़ थींदा ऐं इहो विदिन सेकंड थी थो वञे। इहो सॼो प्रोसेस सेकंड जे कंहिं हिसे में थी थो वञे। तंहिं करे जीअं मां ॻाल्हाइणु चाहियां थो, हींअर मां ॻाल्हायां थो न, त माना त इहो जेको इंसानु ॻाल्हाए थो इहो तमामु हाई टेक्नोलॉजी जो कमु आहे, जंहिंमें तमामु घणा प्रोसेस इन्वॉल्व था थियनि। तॾहिं तो अलाह साईं इन जी तारीफ़ करे त जेको आहे सो अल्लमहुल बयान। अॻिते अलाह साईं फरमाए थो व शम्स वल कमर बि हुस्बान, चए थो जेके सिज ऐं चंड जेके आहिनि इहे पंहिंजे हिसाब सां हलनि था, इन्हनि खे हिकिड़ी ड्यूटी लॻल आहे, उन हिसाब सां हलनि था। ऐं वल नजम वल शजर यसजुदान, ऐं तारा ऐं वण इहे अलाह जे हुकुम ते हलनि था, ऐं जेको आहे सो उहे सजदो था कनि अलाह। सजदे जो मतिलबु आहे त जीअं अलाह चवेनि थो तीअं कनि था। वसमा रफ़ाहा, आसमान खे बुलंद कयईं मथे, ऐं असांजे मथां आसमान जे असांजे मथां 10 किलोमीटरनि ते हिकिड़ो आसमान यानी लेयर ॾिनो अथई, वरी 35 किलोमीटरनि ते ॿियो लेयर ॾिनो अथई, वरी 60 किलोमीटरनि खां पोइ वरी ॿियो लेयर, इन 7 लेयर ॾिना अथई असांजे मथां। सभ तरह क़ुर में लफ़्ज़ सभ तरह 7 लेयर जेके असांखे बचाइनि था। जेको पहिरियों लेयर आहे 10 किलोमीटरनि ते, इहो लेयर अहिड़ो आहे जो असांजी जेका ऑक्सीजन आहे जेके ॿूटा पैदा कनि था उहा ॿाहिरि कढी नथो छॾे, छो त ॿाहिरि त वैक्यूम आहे न। जेकॾहिं इहो लेयर न हुजे त सॼी हवा असांजी हली वञे स्पेस में, असां हिते मरूं पिया। त अलाह पाक जेको आहे सो इन आसमान खे बुलंद कयो अथई ऐं पंहिंजे टेक्नोलॉजीअ सां वज़ल मीज़ान। अलाह फरमाए थो त पोइ अलाह वरी इंसाफ़ जी ताराज़ी रखी आहे, छो त अलाह ॾिसो अलाह ताला नथो चाहे त हीअ जेका मां शइ क्रिएट कई आहे दुनिया, इन में ज़ुल्म थिए। अलाह ताला चाहे थो मुंहिंजा माण्हू जिन खे मां एॾो ब्रेन ॾिनो आहे, एॾो अकुलु ॾिनो त मान उन खे इस्तेमालु कनि, मुंहिंजे क़ुर खे पढ़ी ऐं हिन दुनिया खे खंडुखीर कनि। अदब, ईमान ऐं इंसाफ़, सुकून। त अलाह चए थो त मां पाण वटि बि ताराज़ी रखी आहे, अलाह ततगऊ फिल मीज़ान, ऐं तव्हांखे बि जेको इंसाफ़ जी ताराज़ी आहे उन में ज़्यादती न कयो। हकीमूं वज़न बिलकिस्त, ऐं तौर बि जेका कयो था उनजो वज़न जी उहा बिल्कुलु ताराज़ी सिधी करे कयो। वला तुक्सरुल मीज़ान, तौर में खोट न कयो। हाणे हिते तौर जो मतिलबु आहे तहलकात बि अची आहे, ऑफिस जी ड्यूटी बि अची वई, इंजीनियर जी ड्यूटी बि अची वई, त तव्हां ठगी न कयो, रिश्वतूं न खाओ, बल्कि अलाह फरमाए थो त तव्हां जेको आहे सो तौर पूरी कयो ऐं तौर में खोट न कयो। रब साईं वरी फरमाए थो वल अर्द वदाहा लिल अनाम, चए थो मां जेके ज़मीन ठाही आहे इंसाननि खे अकोमोडेट करण लाइ। न त जेकॾहिं अलाह ताला हिन ज़मीन में उहे शयूं न विझे जेके असांजे जियापे जे लाइ ज़रूरी, त मरी वञूं कॾो को। पहिरीं त हवा ऐं ऑक्सीजन आहे, हाणे ऑक्सीजन जो बि हिकिड़ो पोर्शन आहे जेको कांस्टेंट रखे थो, ऐं ॿी हवा आहे।
हाणे असां जॾहिं साहु खणूं था त उन में हवा वञी ऑक्सीजन वञे थी। जेकॾहिं इहो रुॻो 0.1% ऑक्सीजन जेकॾहिं ज़्यादा थी वञे त पिपड़ सड़ी वञनि, या जेकॾहिं किथे झंग में बाहि लॻे त विसामंदी कान, जेकॾहिं ऑक्सीजन जो रेशो हिन हवा में वधी वञे। ऐं पोइ उन खां पोइ हिन पोख जेके थिए थी, हिन में हर क़िस्म जी मिटीअ में पोख थिए थी। ऐं इन्हीअ में जेको आहे सो असांजे लाइ अलाह ताला सिस्टम रखियो आहे। चए थो फ़ी हा फ़ाक़िहतुन, इन में मेवा बि आहिनि तव्हांजे लाइ। व नख़ुल ज़ातिल अक़माम, वरी जेके खजूं आहिनि तंहिंजा ॾिसो कतल जे ॻड़ियुनि जा कीअं छुॻा था निकिरनि। वल हब्ज़ुल अस, वरी अन्न अहिड़ा जंहिंमां बुह बि निकिरे थो। वर रईहान, ऐं उन में ख़ुशबू बि आहे। फ़बे ई आला रब कुमा तू कज़बान, पोइ अलाह चए थो त मुंहिंजो सभई शयूं इस्तेमालु कयो था। त हाणे मूंखे ॿुधायो त इन्हनि नेमतुनि खे रिकॉग्नाइज़ न कंदव या मुंहिंजो नेमत इनकार कंदव त हिन बसि ॿनी मुंहिंजी आहे, तंहिंजे करे हिन मां अनु निकितो आहे, तंहिंजे करे बसि मूंखे अनु निकितो आहे। भई अलाह ताला तव्हांजे लाइ बंदोबस्तु कयो आहे। त अलाह चए थो पंहिंजे रब जे कहिड़े नेमतुनि जो तव्हां इनकार कंदव। चए थो ख़लक़ल इंसान मिन सलसालिन कल फ़ख़ार, असां स्पेशल मिटीअ मां इंसान खे पैदा। स्पेशल मिटी कहिड़ी आहे? उही हे जेके अंसर आहिनि पीरियडिक टेबल में, इहे सभई अंसर ज़मीन में आहिनि। असांजे जिस्म में तक़रीबन इहे सभई अंसर मौजूदु आहिनि, थोरो को वधीक को घणो। त इहा आहे मिटी, इन मिटीअ जी ॻाल्हि थो करे। ऐं इहा अंसर छा में आहिनि? हवा में कोन, ज़मीन में आहिनि। इहे ज़मीन में, ऑक्सीजन बि ज़मीन में आहे, कंहिं मेटल में आहे, मिसाल तौरु फेरिक ऑक्साइड आहे। त इन मां जेकॾहिं इनखे गरम कबो या छा कबो त ऑक्सीजन मां निकिरी सघे थी। त अलाह फरमाए थो त तव्हांखे इन मिटीअ मां, ख़ासि मिटीअ मां, सलसाल कल फ़ख़ार। हाणे इन फ़ख़ार जी का माना कान थी करे, माना इहा पीरियडिक टेबल में जेके एलिमेंट्स आहिनि तव्हां इन मां पैदा थियो आहे। ख़लक़ल जान मिन मारिज मिन नार, बाक़ी जिन्ननि खे अलाह ताला बाहि मां, माना उहो इलेक्ट्रिक सिस्टम आहे। जिन जेके आहिनि सॼो इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, पर उन्हनि खे पावर आहे त इंसानी शक्ल इख़्तियार करे सघनि था, ॿियो सभु कमु कनि था जीअं असां था कयूं। ऐं बल्कि जिन जेके आहिनि, हिकिड़ा त जिन आहिनि जेके आम जिन आहिनि, उहे असां सां गॾु रहनि था, पर उनजो लेयर ॿियो आहे। मिसाल तौरु हींअर मां जिते हिते वेठो आहियां, थी सघे थो उनजी रेलवे स्टेशन हुजे हिते, पर असांखे ॾिसण में नथी अचे, उनजो असां सां वास्तो कोन्हे। सवाइ शैतानी जिन, उन्हनि खे स्पेशल पावर आहे त आहिनि त उहे बि बाहि मां ठहियल इलेक्ट्रिक सर्किट्स आहिनि, लेकिन उहे इंसानी रूप इख़्तियार करे सघनि था। नंबर 2, तव्हांजे हिन जो कनेक्शन तव्हां सां मिलाए ऐं तव्हांजे दिलि में या ख़्याल में का आइडिया विझी सघनि था, तव्हां फील कंदव ॼण को तव्हां सां कहिड़ो ॻाल्हाए थो। इहो इन्हनि जो पावर आहे। त अलाह फरमाए थो फ़बे या अलाए रब कुमा तू कज़बान, त पोइ ॾिसो मां मुंहिंजी कहिड़ी नेमतुनि जो तव्हां इनकार कंदव त मां तव्हांखे अंसरनि मां पैदा कयो आहे, जिन्हनि खे बाहि मां पैदा कयो आहे। रबुल मशरिक़ैन व रबुल मग़रिबैन, जेको सिजु आहे जिथां निकिरे थो उनखे मशरिक़ चइबो आहे, ऐं जंहिं पॉइंट में अंदरि वञे थो उनखे मग़रिब चइबो आहे। पर पोइ सियारे ऊन्हारे में हुनजो निकिरण जो हिकिड़ो हंधु आहे, वरी जीअं जीअं वक़्तु गुज़रे थो 6 महीननि खां पोइ वरी अॻिते वञी हितां थो निकिरे। रोज़ानो हुनजे निकिरण जी पोज़ीशन चेंज थी थिए, ऐं मग़रिब गरब थियण जी पोज़ीशन जिते हेठि घिड़े थो ज़मीन में ॾिसी ॾिठो हितां लही वियो, उहा बि चेंज थिए थी। तंहिंजे करे मशरिक़ मग़रिब बि आहे, मशरिक़ैन व मग़रिबैन, माना 2 पॉइंटूं अथसि मेन, हिकिड़ी हितां निकिरंदो, वरी आस्ते आस्ते थींदो थींदो वरी हितां निकिरंदो। त इहो थियो मशरिक़ैन, 2 मशरिक़। वरी रबुल मशारिक़ वल मग़ारिब, माना रोज़ानो जॾहिं हू पंहिंजो लोकेशन चेंज थो करे त माना इहे मशरिक़ बि रोज़ु चयनि थिया। तंहिंजे करे मशारिक़ माना मशरिक़ ऐं मग़ारिब 3 शयूं क़ुर में आयूं आहिनि। अलाह फरमाए थो फ़बे या अलाए रब कुमा तू कज़बान, पोइ पंहिंजे पालनहार जी कहिड़ी नेमतुनि जो तूं इनकार कंदे। मर्जल बहरेन यल्तक़ियान, 2 पाणी पाण में मिलनि था, मिठो ऐं खारो पाणी। बेनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान, ऐं पर उन जे विच में अलाह भित थो हणे जो पाण में मिक्स कोन था थियनि। हिते तव्हां नलको खोटींदव त मिठो, थोरो अॻियां कंदव त खारो। अहिड़े नमूने सां जेके पाणी आहिनि, जेके समुंडनि में जॾहिं दरियाहनि जो पाणी अचे थो त उन में लूणु न आहे, समुंड में लूणु आहे, त इहे बि पाण में मिक्स कोन था थियनि। त अलाह पुछे थो अलाह जी कहिड़े नेमतुनि जो इनकार कंदे। यख़रुज मिनहुमा लूलू वल मरजान, ऐं इन्हनि ॿिन्ही शयुनि मां तव्हां मोती कढो था, मरजान कढो था, जेके तव्हां इहे मोती मिलनि था न, सिपियुनि में मोती मिलनि था, इहे तव्हांजे औरतुनि जे ख़ूबसूरतीअ लाइ इहे शयूं अलाह पैदा कयूं आहिनि।
फ़बी आला रब्बकुमा तू कज़बान, पोइ अलाह जे तूं कहिड़नि नेमतुनि जो इनकार कंदे। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम में मां आहियां इंजीनियर शफ़ी लाखो। सूरत अल रहमान खे पढ़ी रहिया आहियूं। असां पहुता आहियूं आयत नंबर 24-25 ते। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब साईं फरमाए थो, वल्लहुल जवारिल मुनशआत फिल बहर कल आलाम। अलाह खे ख़बर हुई न त हे वॾा वॾा जहाज़ ठाहींदा। चए थो समुंड में जेके जहाज़ सिड़ खणी हलनि था, ॼण जबलनि वांगुरु ऊचा आहिनि। पोइ अलाह चए थो फ़बी आला रब्बकुमा तू कज़बान, पोइ जिनो ऐं इंसानो पोइ पंहिंजे अलाह जे कहिड़े नेमतुनि जो इनकार कंदव, छो त तव्हांजो हिन सॼो वापारु समुंड मां थो थिए। त अलाह फरमाए थो बाक़ी कुल मन अलैहा फ़ान, हिन धरतीअ ते जेका शइ मूं जहिड़ी ठाही आहे उन खे मौत अचिणो आहे, उनखे फ़ना थियणी आहे। छा बचंदो? यबका वजहू रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम, बाक़ी वञी बचंदो तव्हांजे पालणहार जी ज़ात जेको इज़त वारो नेमतुनि वारो आहे। फ़बी आला रब्बकुमा तू कज़बान, पोइ जिनो ऐं इंसानो तव्हां अलाह जे कहिड़नि कहिड़नि नेमतुनि जो अञा इनकार कंदव, कहिड़ियुनि जो इनकार कंदव? माना तव्हां न रोज़ो था रखो, न निमाज़ था पढ़ो, न हलाल जो ख़्यालु था रखो, माना तव्हां इनकार था कयो न अलाह जे नेमतुनि जो। पोइ यूज़ छो था कयो अलाह जे नेमतुनि जो? पोइ त यूज़ बि न कयो न। अलाह फरमाए थो यस अलहू मन फिस समावात वल अर्द, चए थो बाक़ी जॾहिं हिसाब किताब थींदो त हर शइ खां अलाह उन जे रोल बाबति तो कहिड़ो कमु कयो उन खां सुवाल सभु को अलाह। अच्छा, हिन जी आहे त यस अलू मन फिस समावात वल अर्द, जेको बि ज़मीन आसमान में सभु अलाह खां घुरंदो आहे। कुल यौम हुअ फी शान, अलाह ताला हर ज़मीन अलाह ताला हर जाइ ते पंहिंजे कम में लॻो पियो आहे। तंहिंजे करे हिन दुनिया में आसमान में दुनिया में हर को अलाह खां थो घुरे। पर जेके ठगनि जे चवण ते वञी पेतिरे में ॾोकड़ विझी ऐं अहिड़नि खां घुरंदा जेके हिन दुनिया में आहिनि ई कोन, त अलाह फरमाए थो त अलाह खां सभु घुरंदा। फ़बी आला रब्बकुमा तू कज़बान, त तव्हां अलाह जे कहिड़नि कहिड़नि नेमतुनि खां जो इनकार कंदव ए जिनो इंसानो। स नफ़रुग लकुम अयूह सकलान, ए इंसानो जिनो जॾहिं टाइम ईंदो त पोइ असां तव्हांजो हिसाब किताब शुरू कंदासीं, तव्हां ॾे तवजह कंदासीं। फ़बी आला रब्बकुमा तू कज़बान, पोइ जिनो इंसानो तव्हां अलाह जे कहिड़ियुनि नेमतुनि जो, पालणहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव। अलाह फरमाए थो त या मशर जिन वल इंस, चए थो जिनो ऐं इंसानो इन निस्तता तुम, जेकॾहिं तव्हांखे ताक़त आहे अन तनफुज़ू मिन अख़्तार समावात वल अर्द, त तव्हां ज़मीन खे छॾे स्पेस में वञो। फ़नफुज़ू, भली निकिरो। ला तनफू इल्ला बि सुल्तान, पर इन्हीअ जे कम लाइ तव्हांखे वॾो पावर खपे, हाई टेक्नोलॉजी खपे। जॾहिं उहा तव्हां ईजाद कंदव त तव्हां ज़मीन तां निकिरी मरीख़ ते पहुची सघो था, चंड ते पहुची सघो था। फ़बी आला रब्बकुमा तू कज़बान, पोइ अलाह जे कहिड़नि कहिड़नि नेमतुनि जो जिनो इंसानो तव्हां इनकार कंदव। युरसिल अलैकुमा शुआज़ुम मिन नारिन व नुहासुन फला तंतसिरान, चए थो जॾहिं अलाह ताला अज़ाब ॾींदो त तव्हांजे मथां बाहि जा शोला ऐं दूंहों मोकिलिबो जो मुक़ाबिलो करे न सघंदव। हाणे इहो अज़ाब जे लाइ बि अची सघे थो, ऐं जेके जिन, जेके शैतानी जिन, उहे पंहिंजे हद खां, पंहिंजी बाउंड्री खां निकिरी ऐं आसमान में फ़रिश्तनि जे हेठां वञी उन जूं ॻाल्हियूं ॿुधनि था त दुनिया में छा थियण वारो आहे, उहा ख़बर खणी वरी अचे पंहिंजे पीर जे कन में था विझनि, त उहो वरी उनखे करामत करे हलाए थो। त चए थो हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल इहा फैसिलिटी हिननि खां फुरी वई आहे, ऐं इन्हनि खे उते चुटियो थो वञे शोलनि सां त जीअं मरनि। त ए इंसानो ऐं जिनो पंहिंजे पालणहार जे कहिड़े नेमतुनि जो इनकार कंदो। उहा इज़न शक़त समा फ़कानत वरदतल कल दिहान, चए थो जेको आसमान ॾिसो था, जॾहिं इन खे मां ख़तमु कंदुसि न ईअं फाटंदो जीअं उहो फटाकनि में कोन रोशनी थी वेंदी आहे, हीअं थींदी आहे। माना ईअं ॼण गुलाबी थी वेंदो ऐं बिल्कुलु ॼण के शयूं तबाह पयूं थींदियूं। फ़बी आला रब्बकुमा तू कज़बान, पोइ जिनो इंसानो पंहिंजे अलाह जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खां तव्हां इनकार कंदव। फ़यौम इज़िन ला युसल अन ज़म्बिही इंसूं वला जान, चए थो त उन ॾींहुं माण्हू कोन पुछिबो कंहिंखां त तो हीउ गुनाह कयो आहे या न कयो, छो त अलाह वटि अहिड़ो एविडेंस हूंदो जो पुछण जी ज़रूरत ई कान्हे का। सो चए थो त उन ॾींहुं न को माण्हू न की जिन पंहिंजे गुनाह बाबति पुछिबा।
कोन पुछ, छो त अलाह वटि सॼो एविडेंस आहे, हथ ॻाल्हाईंदा, पेर ॻाल्हाईंदा, छो पुछंदो हुन खां? बसि हुन वटि जेके रिकॉर्ड आहे उहो कंफर्म्ड आहे। फवी आला रब कुमा तू कज़बान, त पोइ जिनो इंसानो अलाह जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि इनकार कंदो। चए थो यूरफिल मुजरमून बि सीम आहिनि, चए थो जेके मुजरिम आहिनि उन ॾींहुं उहे पंहिंजे पेशानीअ मां सॼी उनजी इंडिकेशन थींदी त कहिड़े जहनम जे खाने में वेंदो या हे जन्नत जे केॾे वेंदो। ऐं इहा जेका इहा माना हिकिड़ो हे जीअं QR आहे न, इहो पेशानीअ ते लॻी वेंदो। हाणे बि त पहिरीं त असां सम्झी न पिया सघूं त इहो पेशानीअ मां कीअं सुञाणबा। त अलाह जी इहा आयतूं आहिनि मुतशाबिहात, माना इहे वक़्त सां खुलंदियूं आहिनि, पर जिन जे दिलि में बीमारी आहे न, इहे पंहिंजियूं मानाऊं कढंदा आहिनि त जीअं ॾोकड़ कमायूं। त चए थो त अलाह से यूरफल मुजरमून बि सीमाहम, माना मुजरिम पंहिंजे पेशानीअ खां सुञाता वेंदा। तंहिंजे करे जहन्नम में जो QR कोड पढ़ी ऐं उनखे रड़ियूं कंदी, ओ फलाणा हेॾे अचु, हेॾे अचु, हेॾे अचु, हेॾे अचु। ऐं बाक़ाइदे हिन QR कोड जे सां इन्हनि जो सॼो सफ़रु तइ थींदो। जहन्नम जा फ़रिश्ता इनखे स्कैन करे उन जाइ ते पहुचाईंदा, जन्नत वारा जन्नत में पहुचाईंदा। फ़यू ख़ज़ बि नवासी वेल अक़दाम, ऐं पेरनि ऐं ॾुंडनि सां हिनखे पकड़ियो वेंदो। फ़बे ई आलाए रब कुमातू कज़बान, पोइ जिनो इंसानो अलाह जे कहिड़े नेमतुनि जो इनकार कंदो। हाज़ी जहन्नम उलती युकज़ बेहल मुजरिमून, ही उहा दोज़ख जी आहे जंहिंखे गुनाहगार कूड़ो भाईंदा। यतूफ़ून बैनहा बैनल हमीमिन आन, ऐं पोइ उञ लॻंदनि त वरी हुनखे वठियो वेंदो टहिकंदड़ पाणीअ जे तलाव ते। पोइ वेंदा पाणी पी, वरी जहन में ईंदा, वरी वेंदा, वरी पाणी पी, वरी जहन में वेंदा, चकर पिया हणंदा। फ़बे आलाए रब कुमातू कज़बान, पोइ अलाह जे नेमतुनि जो जिनो इंसानो कहिड़ी कहिड़ी नेमतूं इनकार कंदो। लिमन ख़ाफ़ मक़ाम रब ई, पोइ जेको अलाह जे इनखे सम्झ अची वई त मूंखे हिसाब किताब ॾियणो आहे, ऐं हू अलाह जे आॾे बीहण खां डिॼंदो, तंहिंजे करे नेक अमल कंदो त मुंहिंजो अलाह बेइज़ती कंदो, मूंसां अलाह नाराज़ थींदो। अलाह मूंखे पैदा कयो आहे, ख़ालिक खे मां ख़ुशि रखां, त पोइ उन्हीअ खे जेकॾहिं इन एटीट्यूड सां ज़िंदगी गुज़ारींदो त जन्नतान, त उनखे ॿ बाग मिलंदा। फ़बे आला रब कुमातू कज़बान ज़वातान अफ़नान, इहे बाग ॾाढा घाटा हूंदा। फ़बे आलाए रब कुमातू कज़बान, फ़ीह मां ऐनान तजरियान, वरी उन्हनि ॿिनि बागनि में ॿ चश्मा वहंदा हूंदा। फ़बे आलाए रब कुमातू कज़बान, फ़ीह मां मिन कुल फ़ाकिहतिन ज़ौजान, ऐं पोइ उते बाग में मेवे में ॿ जिन्सूं हूंदियूं। हाणे फ़बे आला रब कुमा जी तव्हांखे माना अची वियो आहे त जिनो इंसानो अलाह जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमनि जो इनकार कंदो। मुतक़ीन अला फ़ुरशिम, ऐं उते विहाणनि ते टेक ॾेई वेहंदा। बताइनि हा मिन अस्तबरक, ऐं उन जा जेको चादर चढ़ियल हूंदी उहा रेशम जी हूंदी। उहा जनल जन्नतैन दान, ऐं पोइ इन बागनि जो मेवो वेझो हूंदो, माना हुकुम कंदा त मेवो हथ में अची वेंदो। फ़बे आलाए रब कुमातू कज़बान, फ़ीहिन कासरात तरफ़, इन्हनि बागनि में निगाहुनि हेठि करण वारियूं औरतूं हूंदियूं, हूरूं हूंदियूं। लम यत मिस हुन इंसुन क़बलहूं वला जान, ऐं उहे कुआरियूं हूंदियूं जो उनखे इन खां अॻु में न कंहिं इंसान छुयो हूंदो, न कंहिं जिन छुयो हूंदो। फ़बे आलाए रब कुमातू कज़बान। रसूल सां फरमाए थो त अलाह जे राह में सुबुह शाम जो हलणु जो कुझु उन खां बहितर आहे। ऐं जन्नत में जेके मायूं हूंदियूं, जेकॾहिं ज़मीन ते अची वञनि त पूरी काइनात ख़ुशबूअ सां ऐं रोशन थी वञे। का अन हुनल याकूतुल मरजान, एॾियूं सुहिणियूं हूंदियूं हूरूं ॼण कोई याकूत ऐं मरजान आहिनि। फ़बे आलाए रब कुमातू कज़बान, हल जज़ाउल अहसान इल्लल अहसान, त पोइ अलाह चए थो तव्हां हिते भला थियो, मुंहिंजे चवण ते हलियो, ग़रीबनि जी मदद कयव, सुठी ज़िंदगी गुज़ारियव, त इहो अहसान जेको आहे त इन जो बदिलो बि मां तव्हांखे अहसान सां ॾींदुसि। फ़बे आलाए रब कुमातू कज़बान, वरी चए थो मिन दून मां जन्नतान, चए थो इन ॿिनि बाग जेके तव्हांखे इन खां पोइ ॿिया बि बाग आहिनि। फ़बे आलाए रब कुमातू कज़बान मुदहामतान, ऐं ॿई ॾाढा सावा बाग आहिनि। फ़बे आलाए रब कुमातू कज़बान, फ़ीहा ऐनो नज़ाख़तान, ऐं पोइ इन ॿाहनि में पाणी जेको हूंदो सो फुहारे वांगुरु जोश सां पाणी निकिरंदो।
फ़बी आला रब्बकुमा तुकज़िबान, ए जिनो इंसानो तव्हां अलाह जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव। फ़ीहा फ़ाकिहतुन, ऐं इन्हनि ॿिन्ही बाग़नि में हर जिन्स जा मेवा हूंदा, व रुमान ऐं ॾाढ़ूं हूंदो। फ़बी आला रब्बकुमा तुकज़िबान, फ़ी हिन ख़ैरातुल हिसान, ऐं उन्हनि बाग़नि में सॻोरियूं सुहिणियूं ज़ालियूं हूंदियूं। पोइ ए जिनो इंसानो पंहिंजे पालनहार जे कहिड़नि नेमतुनि जो इनकार कंदव। हूरुन मक़सूरातुन फ़िल ख़ियाम, इहे हूरूं जेके खेमनि में पर्दा नशीन हूंदियूं। फ़बी आला रब्बकुमा तुकज़िबान, पोइ चए थो लम यतमिसहुन इंसुन क़बलहुं वला जान, ऐं इन्हनि खे औरतुनि खे न कंहिं माण्हूअ न कंहिं जिन छुयो हूंदो। मुत्तक़ीन अला रफ़रफ़िन, ऐं उहे जेके विहाणनि ऐं सुहिणनि पथारनि ते टेक ॾेई वेठल हूंदा। पोइ जिनो इंसानो पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव। तबारक अस्मु रब्बिक ज़िल जलाल वल इकराम, तुंहिंजे पालनहार इज़त वारे जो नालो वॾे बरकत वारो। हीअ आहे सूरत रहमान। इन्हीअ में अलाह पाक चए थो अर्रहमान माना तव्हांजे मथां तमामु वॾी रहमत थो करे हिन दुनिया में बि, ऐं वरी आख़िरत में इन्हीअ खां वधीक। अलाह चए थो जेकॾहिं तव्हां हिते भला थींदव त मां तव्हांखे उते भलाई ॾींदुसि। इहो सॼो सूरत रहमान जो मैसेज इहो आहे। हाणे इन्हीअ खां पोइ जेका ॿी सूरत अचे थी सूरतुल वाक़िया, इन्हीअ जे बारे में इहा एॾी अहम सूरत आहे जो अन इब्न अब्बास काल काल अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु या रसूलुल्लाह कद शिब्त, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर चयो साईं हाणे तव्हां मिड़ई थोरा पोढ़ा थी विया हो। काल शयबतनी हूदूं वल वाक़ियत वल मुरसलात व अमयत सालून इज़ा शम्स कुविरत, चए त हे जेके आहिनि न, हे 6 जेके या 5 आयतूं आहिनि, इन्हनि खे मां पढ़ां थो, इन मूंखे पोढ़ो करे छॾियो आहे। जंहिंमें सूरतुल हूद आहे ऐं सूरतुल वाक़िया जेका हींअर असां पढ़ंदासीं, वल मुरसलात सूरतुल मुरसल अमयत सालून इज़ा शम्स कुविरत, जी इन्हनि खे एॾो मुंहिंजे ख़ौफ़ पैदा कयो आहे जो मां इन्हनि जे करे सम्झो त मां पोढ़ो थी वियो आहियां। हाणे सूर वाक़िया ते कयूं था, जंहिंजे बारे में रसूल सलम एॾो इम्प्रेशन पंहिंजो ॾिनो आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। इज़ा वक़अतिल वाक़ियत, चए थो इहो जेको क़यामत वारो वाक़ियो आहे इहो थींदो। लईस ले वक़अत या काज़बतुन, इन्हीअ जे थियण में को कूड़ कोन्हे को। हाफ़िज़तुन राफ़ियतुन, इन्हीअ जे नतीजे में के इज़त वारा थींदा, के बेइज़्ता थींदा, के जन्नत में वेंदा, के जहन्नम में वेंदा। इज़ा रुजतिल अर्ज़ु रजा, पर पोइ जॾहिं इहो वाक़ियो थींदो त हिन जी बिगिनिंग छा थींदी त हिन ज़मीन ते हर शइ खे ख़तमु कयो वेंदो। तंहिंजे करे पहिरीं त ज़मीन खे सख़्तु लोॾिबो त जेके बिल्डिंगूं मल्टी स्टोरी सभु रही वञनि। व बुसतिल जिबाल बसा, पोइ वरी पहाड़नि खे भञी टुकर कबो। व कानत हबा ममबसा, ऐं एॾो हुननि खे दज़ थींदी जो मिटीअ में ॼणो मिटीअ जो तूफ़ान थी वेंदो, पहाड़ ईअं ज़रियूं ज़रियूं थी वेंदा। हाणे तो अलाह साईं फरमाए त पोइ जॾहिं मरी वेंदा पोइ अलाह ताला सूर फूकींदो त जेके बि रूह आहिनि आसमान में, जेके जन्नत में आहिनि वलियुनि जा नेकनि जा, जहन्नम में आहिनि बदनि जा, ऐं अर्श ते आहिनि शहीदनि जा, इहे सभु मोटाया वेंदा। लेकिन उन रूहनि जो अचण खां अॻु में पहिरीं क़बर फाटंदी ऐं उन क़बर मां इंसान जो बॉडी ठहंदी। ऐं उहा बॉडी हीअ कान्हे का 5-6 फुटनि जी, उन वक़्तु उहा बॉडी ठहंदी 180 खां 200 फुट वॾी बॉडी ठहंदी, जेका हज़रत आदम अलैहिस्सलाम जी हुई। उन बॉडीअ में पोइ जो रूह जो लहंदा त उथी खड़ा थींदा, साह पइजी वेंदनि। जॾहिं थी वेंदा त उन्हनि खे इहो QR कोड लॻी वेंदो त 3 क़िस्म जूं लाइनूं लॻाईंदा। कुंतुम अज़वाजन सलासा, तॾहिं तव्हां 3 टोलियूं ख़ुदि ब ख़ुदि थी वेंदो। माना फ़रिश्ता हूंदा या जो ऑटोमेटिक मशीनियूं हूंदियूं या स्केलेटर हूंदा जो पाण ई उन्हनि खे गेले इन QR कोड सां जेको सीमा में उन हिसाब सां हिन खे 3 लाइनूं ठहंदियूं। हिकिड़ी लाइन फ़असाबुल मईमन, हिकिड़ी लाइन साॼे पासे ठहंदी, ॿी खाॿे पासे, ऐं ॿी वरी अॻियां ठहंदी। हाणे जेका साॼे पासे वारी आहे फ़असाबुल मईमनत मां असाबुल मईमनत, हिकिड़ी जो साॼे पासे लाइन ठहंदी, तव्हांखे ख़बर आहे त उहो हिन में केरु हूंदा?
वरी व असाबुल मशअमा, वरी खाॿे पासे वारा लाइन ते मां असाबुल मशअमा, तव्हांखे ख़बर आहे त उहे केरु हूंदा। हाणे माना टिनि क़िस्मनि जो अलाह साईं ते ॻाल्हि करे थो, पहिरीं मां हिते अॻिते थोरो अची पोइ तव्हांखे करायां। टीं जेका लाइन लॻंदी उहा हूंदी साबिक़ून साबिक़ून, यानी सभिनी खां अॻियां। उलाइकल मुक़रबून, हाणे थो अलाह जे बारे में चए थो इहे मुंहिंजा मुक़रब आहिनि फी जन्नात नईम, हे जन्नत जे उचनि दर्जनि में वेंदा। सुलतुल मिन अवलीन, तव्हां खां अॻियां जेकी जनरेशन हुयूं, सहाबा तबा ताइबीन वग़ैरह, इन्हनि मां ॻच हूंदा घणा, माना 3 हिसा, 1 उन मां 2 पंहिंजो 70% उन्हनि मां हूंदा। व कलील मिन आख़िरीन, असां वटां तमामु घटि हूंदा। हाणे इहे जेके 3 जमायतूं थी थियनि उन जी हिन दुनिया में हीअं 3 हिकिड़ा आहिनि जेके न ख़ुदि बुराई था कनि, न माण्हुनि खे पाण बुराई बि कोन था कनि, ऐं माण्हुनि खे बुराई खां रोकनि था। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम में मां आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। सूरतुल वाक़िआ जे बारे में असीं उनखे तफ़सीर कयूं ऐं तर्जुमो कयूं था, जंहिंजे बारे में रसूल सलाम चयो त इन आयत मूंखे पोढ़ो करे छॾियो आहे। माना एॾो हिन आयत में असरु ऐं ख़ौफ़ आहे। हिते अलाह फरमाए थो त पोइ मां छा कनि जो सॼी ज़मीन खे तबाह करे छॾींदुसि, आसमान खे तारा ॿारा विया हलिया सभु मरी वेंदा। उन खां पोइ मां सूर फूकींदुसि त क़बर फाटंदी, या जेके पाणीअ में ॿुॾल आहिनि उतां निकिरंदा, जेके बाहि में सड़ी विया आहिनि उन मां उहे खड़ा थी वेंदा। ऐं पोइ उहे जो जिस्म तमामु वॾो हूंदो, ही नंढिड़ो न हूंदो जेको हींअर आहे। उहो हज़रत आदम अलैहिस्सलाम जो ओरिजिनल जिस्म जेको 200 फुट या 180 फुट ओतिरो थींदो। पोइ अलाह ताला रूहनि खे मोकिलींदो त ही खड़ा थी वेंदा ऐं पोइ हिते QR कोड लॻी वेंदा आहिनि। पोइ 3 क़िस्मनि जा लाइनूं लॻंदियूं। सो हिकिड़ी लाइन थी फरमाए अलाह साईं त व कुंतुम अज़वाजन सलासा, 3 क़िस्मनि जूं लाइनूं थी वेंदियूं। हिकिड़ो साॼे पासे, तव्हांखे ख़बर न आहे त साॼो छा आहे। हिकिड़े खाॿे पासे, तव्हांखे ख़बर न आहे त खाॿो छा आहे। चए थो साबिक़ून साबिक़ून, ऐं वरी इन्हनि ॿिन्ही खां वरी हिकिड़ी अॻियां लाइन लॻंदी, माना इज़त वारनि जी, जेके अलाह जा मुक़रब बांधा आहिनि ऐं उहे जन्नत जे उचनि दर्जनि में वेंदा। लेकिन चए थो त इहे सुलतुल मिन अवलीन, शुरूअ मां ॻच हूंदा। लेकिन असां वटां हिन ज़माने में तमामु थोरा, छो त इन लेवल जा माण्हू असां वटि पैदा कोन था थियनि जो दुनिया अहिड़ी पंहिंजो अट्रैक्शन करे वई आहे जो मस वञी के 2-3 बचनि त बचनि। हाणे इहे जेके 3 जमायतूं आहिनि इहे हिन दुनिया में हर वक़्तु मौजूदु आहिनि। हिकिड़ी जमायत आहे जेका पाण बि बुराई कान थी करे, माण्हुनि खे बि ॾंडा हणी रोके थी। इहा टॉप जा माण्हू इहे आहिनि, माना जिहाद बि कनि था, पाण बि बुराई कोन था कनि। ॿिया वरी आहिनि जेके पाण त बुराई कोन पर ॿियनि खे रोकनि बि कोन था, उन्हनि सां कचहरियूं शादियूं उथिणियूं वेहणियूं गमियूं कनि था। 3 वरी आहे जेके बुराई पाण बि कनि था, माण्हुनि खे बुराई जी दावत ॾियनि था। ऐं इन्हनि जे बारे में क़ुर शरीफ़ में अचे थो वाख़ज़न लज़ीन ज़लमू बिअज़ाबिन बईसिन बिमा कानू यफ़्सकून। इहे जेके बुराई करण वारा आहिनि ऐं बुराई दावत ॾियनि था, इन्हनि खे त अलाह चए थो मां पकड़ींदुसि ज़ुल्म सां, जो इन्हनि कम अहिड़ा कया। वरी जेके विचा आहिनि, हाणे इहे आहिनि जेके बुराई खां रोकनि कोन था पर पाण भला आहिनि, तबलीग कनि था ॿियो कमु। इन जो क़ुर में अचे थो सूरह आरा में वइज़ क़ालत उम्मतुन मिनहुम लिम तइज़ून क़ौमन लिल्लाह मुहलिकुम। असल में छा हो त हिकिड़े हंधि बुराई पई थी त जेके अलाह वारा हुआ साबिक़ून उन्हनि खे रोकनि पिया, त हे हुननि खे पिया चवनि त बाबा तव्हांजो कहिड़ो कमु आहे जो हुननि जे डंडा खणी मथां बीठा आहियो। ऐं निल्लाह चए थो त क़ौम निल्लाह मुहलिकुम, अलाह पाण ई हलाक कंदुनि। ओ मुअज़िबुहुम अज़ाबन शदीद, अलाह अज़ाब ॾींदनि। तव्हांजो कहिड़ो कमु आहे जो तव्हां हुन सां कयो था। त हू छा था चवनि जवाब में, इहे अलाह वारा जेके साबिक़ून छा चवंदा, चवंदा था भाऊ कालू माज़िरतन इला रब्बकुम, असां अलाह खे छा जवाबु ॾींदासीं। अलाह असांखे ड्यूटी ॾिनी आहे त बुराईअ खे रोकियो, त पोइ असां कहिड़ो उज़ुर कंदासीं अलाह साईं जे हिननि सां न विढ़ूं त भला अलाहुम यतकून, ॿियो असांजे प्रेशर ॾियण सां वेहण जे करे सुधरी बि सघनि था। इहे आहिनि 3 जमायतूं जिन जे बारे में मां तव्हांखे अॻिते ॿुधाईंदुसि। पोइ अलाह छा थो फरमाए, फलम्मा नसू मां ज़ुक्र बि, पोइ जेको क़ुर जी इहा तइलीमात विसारे छॾियऊं, अंजैन लज़ीन यनहौन अन सू, असां निजात सिर्फ़ु उन्हनि खे ॾींदी जेके बुराई खां रोकींदा। हा, इहे आहिनि 3 जमायतूं। हाणे इहे जेके माण्हू आहिनि
जेके साबिक़ून आहिनि उहे छा मां था ठहनि, इहे 7 क़िस्म जा माण्हू आहिनि हिन मुआशिरे में। जेकॾहिं इहे क़ुर खे सम्झी पढ़ंदा त इहे साबिक़ून में हलिया वेंदा। ऐं कमु कहिड़ो कंदा, इहे बि सभु क़ुर में आहिनि। ज़ुल्म खे मिटाईंदा, मज़लूम जी मदद कंदा, सूरह निसा आयत नंबर 75। माल जान सां जिहाद कंदा, सूरह तौबा आयत नंबर 49। कुफ़ार ऐं मुनाफ़िक़नि सां जिहाद कंदा, सूरह तहरीम आयत नंबर 9। इहे केरु आहिनि? इहे शींहं आहिनि अलाह जा, इहे आहिनि अलाह जा शींहं। ऐं इन्हनि खे छा मिलंदी? जन्नत जा ऊचा दर्जा मिलंदा, जेको क़ुर में अचे थो न, साबिक़ून साबिक़ून उलाइकल मुक़रबून फी जन्नात नईम, उचनि दर्जनि जे जन्नत में वेंदा। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त अतरदून तकूनू रुबा अहल जन्नत, चई तव्हां चाहियो था त सॼियूं क़ौमूं जन्नत में वेंदियूं त तव्हां उन्हनि जो चोथों हिसो हुजो, त साहिबनि जो हा साईं। काल अतरदून तकूनू सुल्स अहल जन्नत, चई तव्हां चाहियो था त 2/3 हिसो जन्नत जो हुजो, चयसि हा साईं। त चए थो चए थो अंतकूनू शतर अहल जन्नत, चई भला तव्हां चाहियो था त जन्नत जो अधु हुजो, अच्छा सुल्स माना 3 हिसो। त चए थो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो वलज़ी नफ़्स मुहम्मद बि यदी इनी ला अर्जू अन तकून निस्फ़ अहल जन्नत, चए थो त अलाह खां मूंखे उमेदु आहे त तव्हां जन्नत जो अधु हूंदव, और इहा ॻाल्हि इहा आहे त जन्नत में मुस्लमान ई दाख़िल थी सघंदा। ऐं उहे जेके वेंदा, जेके ऊचे तबिके वारा साबिक़ून अला सुरन मौदूनतनि, सोन सां उणियल तख़्तनि ते वेहंदा, आम्हूं साम्हूं थी मथियुनि टेक ॾेई वेठल हूंदा, उहे हमेशह रहण वारा नीगर वटि पिया ईंदा, माना जेके सर्व कंदा उहे पोढ़ा बि न थींदा, माना उहे सुहिणा सुहिणा नीगर हूंदा जेके तव्हांजी सर्विस कंदा। छा खणी ईंदा? बे अकवाबियूं अबारीक कासिम मईन, इहे जेके आहिनि कोपाण जा क़िस्म आहिनि। हाणे उहो कहिड़ो मेटल आहे, कीअं, मां त हाणे एॾी माना नथो करे सघां, पर उहे जेके आहिनि से वकासिन मिन मईन, उन में पीअण जो जेको पाणी आणींदा, शराब, सो भरियल प्याला आणींदा। ला युसद्दाऊन अनहा वला युनज़िफून, ऐं इहो अहिड़ो शरबत हूंदो जंहिंमें न हिननि खे बेहोश थींदा, न नशो थींदनि, न मथे में सूर थींदनि। फ़ाक़ियतन में मा यतख़यरून, उन्हनि खे फैसिलिटी हूंदी साबिक़ून जन्नत नईम में, हर क़िस्म जो मेवो जितां वणंदनि मिलंदनि, व लहम तीर में मा यशतऊन, ऐं पखियुनि जो गोश्त जेको पसंदि कंदा। माना अनलिमिटेड इन्हनि साबिक़ून वारनि लाइ, जेके ख़ुदि बि बुराई नथा कनि, ॿियनि खे बुराईअ खां रोकनि था, इन्हनि जे लाइ छा फैसिलिटी आहे अलाह ताला केॾी कई आहे। उहा हूर ईननि, ऐं उन्हनि खे वॾनि अखियुनि वारियूं हूरियूं मिलंदियूं, ॼण की ढकियल मोतियुनि जहिड़ियूं। ऐं जेको तंहिंजे करे जज़ान बिमा कानू या मलून, इहो बदिलो आहे जेके हिननि अमल कया आहिनि। ला यस्मून फ़िया लग़वूं वला तासीमा, ऐं उते उन जन्नत नई में न का अजाई ॻाल्हि बक बक ॿुधंदा, न का गुनाह जी ॻाल्हि ॿुधंदा, इला कालनि कीलनि सलामनि सलामा, उते सिर्फ़ु हूंदो सलाम अलैकुम सलाम अलैकुम, फ़रिश्ता बि सलाम कंदा। हाणे अचूं था असहाबुल यमीन। असहाबुल यमीन माना साॼे पासे वारा। हाणे इन्हनि जूं फैसिलिटियुनि ते पोइ था अचूं। असहाबुल यमीन केरु आहिनि? पहिरियों त आहिनि जेके माज़ूर आहिनि, हक़ीक़ी माज़ूर। कीअं आहिनि माज़ूर? मिसकीन माण्हू आहिनि, ॾींहं जो कमाईंदा त राति जो खाईंदा, सूरह तौबा 92। मरीज़ बि थी सघनि था, सूरह तौबा 91। ज़ईफ़ बुज़ुर्ग तौबा 91। नाबीना सूरत अल फ़तह 17। जिस्मानी ऐब अपा। ही जेके ग्रुप आहे माण्हुनि जो, इहे आहिनि हक़ीक़ी माज़ूर। इहे पर क़ुर खे पढ़ंदा, पोइ इहे छा कंदा त ॿाहिरि न जिहाद था करे सघनि, न को कंहिंखे बुराईअ खां रोके सघनि था, पर इन्हनि जी ड्यूटी आहे त तबलीग कंदा पंहिंजे पाड़े में। ऐं असल तबलीग थियणी पंहिंजे पाड़े में आहे। हे जेको असां था टपड़ ॿधी था वञूं पिशावर, हेॾी ॾाढी खणी, त माण्हू चवंदा हे जेको वॾो बुज़ुर्ग आहे, अदा तूं पाड़े में त करे ॾेखार न तब्दील, माइटनि में करे ॾेखार तब्दीली, त ख़बर पए तुंहिंजो कैरेक्टर कहिड़ो आहे, असुलु कैरेक्टर। तंहिंजे करे पाड़े में, पंहिंजे माइटनि में, अज़ीज़नि में उहो ई माण्हू दीन जी ॻाल्हि करे सघे थो जंहिंजो किरदारु तमामु सुठो हूंदो। सभु माइट चवंदा त हे हिमत वारो आहे, पंहिंजो अदुल वारो आहे, कॾहिं बि असांखे हिन टोकियो कोन्हे, कॾहिं असां सां हिन ठगी न कई आहे, असां सां कोन कयो अथई। असलु मसइलो आहे त पाड़े में करे ॾेखारियो ऐं माइटनि में करे ॾेखारियो। तंहिंजे करे इहे असहाबुल यमीन जेके आहिनि, पहिरीं त हिन ग्रुप में अचनि था। मिसकीन माण्हू, मरीज़, ज़ईफ़, पर क़ुर पढ़ंदा, क़ुर माना सां पढ़ंदा, पोइ वरी पंहिंजी पाड़े में तबलीग करे माण्हुनि खे क़ुर पहुचाईंदा, मिटनि माइटनि खे पहुचाईंदा। त इन्हनि जो नालो अलाह साईं विधो आहे मुहसिनून। ऐं इहे जेके आहिनि से
जन्नत नईम में कोन वेंदा, पर हे जन्नत ॿियूं जेके हेठां दर्जा आहिनि इन्हनि खे मिलंदा। इहे आहिनि साॼे पासे वारा। हिननि जी फैसिलिटी छा आहिनि? ला मक़तूअतूं वला ममनूआ, हे जेके खाईंदा उहा शइ खुटंदी कोन ऐं न को उन्हनि खे झलबी। व फुर्शिन मरफूआ, ऐं उन्हनि जा ऊचा विहाणा पलंग हूंदा। ऐं बेशक असां हूरुनि खे हिकु नमूने ते पैदा कया, हिननि खे बि हूरूं मिलंदियूं, पर उन क्वालिटी जूं न आहिनि जेके हुननि साबिक़ुनि खे मिलनि। फजाल नाम अबकारा, उन्हनि खे कुंवारियूं कंदासीं। ऐं इहे मुड़ुसनि खे वणंदड़ हिक जहिड़ियूं ऐं जेके आहिनि से इन असाबिल मैमन वारा यमीन वारनि लाइ हूंदियूं। सुलतुल मिन अवलीन, इहे बि ॻचूं हूंदा पंहिंजो अॻियनि ज़माने जा। व सुलतुल मिन आख़िरीन, ऐं असांजे दौर में बि इहे ॻचूं हूंदा। लेकिन हिकिड़ा ॿिया माण्हू आहिनि जेके न मरीज़ आहिनि, न जेके आहिनि से बीमार आहिनि, न पोढ़ा आहिनि, पर इहे जेके से बहाना कनि था, तंहिंजे करे साबिक़ून में दाख़िल नथा थी सघनि इन बहाननि जे करे। हाणे कहिड़ो कहिड़ो बहानो था कनि? सफ़र परे आहे, सूरह तौबा 42। ॿियो बहानो था कनि त गर्मी आहे, अहिड़ी गर्मीअ में असां जिहाद बि कोन कंदासीं, कुझु बि न कंदासीं, सूरह तौबा। घर असांजो अकेलो आहे, सूरह अहज़ाब आयत 31। चवंदा हिते असां वेही पाड़े में तबलीग कंदासीं या तबलीग कंदासीं, सूरह तौबा 86। माल जान जो ख़ौफ़ अथनि, असांखे मारिजी वेंदासीं जे जिहाद कंदासीं त, सूरह यूनुस 83। अक्सर अमीर माण्हू आहिनि, सूरतुल हूद 115 116। ऐं चवंदा असांखे मुसीबत में न विझो, सूरह निसा 1। हे आहिनि जेके आहिनि, यानी क़ुर जो फ़हम हासिलु कोन था कनि। ऐं पोइ आहिनि शींहं, पर पोइ रिढ जी खल मथां रखे कनि था ॿिए बाबा न असां शींहं न आहियूं, असां रिढूं आहियूं, तंहिंजे करे असां कुझु बि कंहिंखे बि बुराईअ खां कोन रोकींदासीं। ऐं इहे छा था चवनि त असां खां बि तबलीग जो कमु कयो, असां माण्हुनि खे चवंदासीं नेक थियो फलाण कयो, पर बुराईअ सां रोकण जी असां में ताक़त कान्हे का। हाणे ॻाल्हि आहे त पोइ इहे हाणे इन्हनि जो छा फ़ैसिलो थींदो? छा आया की असाब यमीन में वेंदा न वेंदा, इहो मां नथो करे सघां, इन जो फ़ैसिलो अलाह कंदो। छाकाणि त हीअ बुराई में शामिलु, बुराई पाण कोन था कनि, पर जेको उन्हनि खे कमु करिणो हो बुराईअ खां रोकण वारो, उन खां जवाबु ॾियो वेठा आहिनि, इहे बहाना था कनि। लेकिन इहा अलाह ताला फरमाए थो त इहो जेको कमु आहे, लई सलल आमा हरजुन, जेकॾहिं को अंधो आहे त उन ते इहा ड्यूटी कान्हे बुराईअ खां रोकण वारी। वला आला आयरज, या मंडे ते हरजुन, वला अलल मरीज़ हरजुन, न मरीज़ ते ॾोह आहे। वो में युतिल्लाह व रसूलहू, बसि जेको अलाह रसूल इताअत कंदो, युदखिलू जन्नातिन तजरी में तहतिल अनहार, त इहे असाब यमीन, इहे त वेंदा जन्नत में। वरी अहिड़ा बि चई तो वटि ईंदा, हाणे मां तर्जुमो थो कयां त तो वटि अचनि पिया त साईं असां तव्हां सां जिहाद ते हलूं था, पर असां ग़रीब आहियूं, ख़र्च कोन्हे को, तंहिंजे करे सुवारीअ जो पैसो असां वटि कोन्हे। त रसूल सलाम चवनि थो त कुल त तो चयनि ला अजिद मां अहमिलकुम अलई, मूं वटि सुवारियूं ख़तमु थी वियूं आहिनि, न असां वटि पैसा आहिनि जो मां तव्हांखे ॾेई सघां, तंहिंजे करे पोइ मजबूरी आहे तव्हां वापसि वञो। त वल्लव त मोटी पे विया, पोइ आयुनुम तफ़ीद में दमे त रुअंदा पे विया, हज़ननि ॾुख में, अलाह यजिदू मायूं फ़िकूं, त एतिरा ग़रीब आहियूं जो असां को सुवारी बि ख़रीद करे या किराए ते नथा वठी सघूं। इन्हनि जो बि ॾोह न आहे, पर चए थो लई सलल ज़ोफ़ा, तंहिंजे करे ॾोह ज़ईफ़नि ते बि कोन्हे, वलल मर्दा मरीज़नि ते कोन्हे, ऐं जेके वला अलल लज़ीन ला यजिदून मां युनफ़िकून हरजुन, या सफ़ा मिस्कीन ग़रीब आहिनि, ख़र्च नथा करे सघनि, त पोइ इन्हनि ते ॾोह न थींदो, पर शर्त इज़ा नसऊ लिल्लाहि व रसूल ही, त अलाह जी तबलीग कनि। इहा आहे असाब यमीन, जेके उन्हनि खे माना तबलीग तॾहिं कंदा जॾहिं क़ुर पढ़ंदा, माना क़ुर जो इल्मु हासिलु कनि, क़ुर खे माना सां पढ़नि, पोइ अलाह ऐं अलाह जे रसूल में माण्हुनि खे नसीहत कनि, ऐं तबलीग थींदी पंहिंजे पाड़े में ऐं पंहिंजे अज़ीज़नि में। हर माण्हू जेकॾहिं पंहिंजे पाड़े खे कवर कंदो, पंहिंजे अज़ीज़नि खे कवर कंदो, त सॼे मुल्क में जेका असां तबलीग आम थी वेंदी। हे जेको असीं अटो ॿधी वञूं था, हिते असां चोरी कयूं, शायदि रुश्वत बि था खाऊं, ठगियूं बि कयूं था, वरी सवाबु कमाइण लाइ अटो ॿधी वञूं था, वरी साईं लाहौर में ईंदा माण्हू सां तबलीग कयूं, हो असांजी ॾाढी ॾिसी छॾंदासीं, त वॾा बुज़ुर्ग आहिनि, तव्हांजी इज़त बि कंदा, तव्हांखे मानी बि खाराईंदा, कयो न पंहिंजे पाड़े में तबलीग, ख़बर पए त अलाह साईं फरमाए थो, त चए थो पोइ अहिड़नि भलारनि ते का पकड़ कान थींदी। इहे आहिनि हक़ीक़ी माज़ूर, जेके हक़ीक़ी माना मिसकीन, ज़ईफ़, नाबीना,
पर हे क़ुर जो इल्मु हासिलु कंदा, पंहिंजे पाड़े में तबलीग कंदा, अलाह ताला हिननि खे जन्नत जो ॾींदो। हाणे इहा असहाब शिमाल, खाॿे पासे वारी जेका लाइन थी लॻे, मां असहाब शिमाल, इहे खाॿे पासे जी लाइन कहिड़े क़िस्म जे माण्हुनि जी आहे? इहे काॾे वेंदा? फी समूमियूं व हमीम। अच्छा, ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। सहरी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ीवंद लाखो। असां तव्हांखे जेके 3 लाइनूं कबर मां निकिरण में लॻनि थियूं, त हिकिड़ी आहे जेके साबिक़ून, उहो ॾसियोमांव, उहे कहिड़ा कम कनि था, छाजे करे साबिक़ून थिया आहिनि, असां मां घणा % हूंदा, अॻियनि ज़माने में केतिरा हूंदा। वरी असहाबुल यमीन जेके साॼे पासे आहिनि, उहे बि बची विया आहिनि, लेकिन हुननि खे ऊची जन्नत मिलंदी, हिननि खे जन्नत मिलंदी। हाणे अचूं था खाॿे पासे वारा। अलाह ताला छा थो चए? असहाब शिमाल मां असहाबुल शिमाल, खाॿे पासे वारा केतिरा बदहाल हूंदा। फी समूमियूं हमीम, इहे जहन्नम में वेंदा ऐं कोसे पाणीअ में ऐं जेको सो दूंहें में, ऐं कोसे पाणीअ में, व ज़िलिन मिन यहमूम, ऐं कारे दूंहें जे पाछे में हूंदा। ला बारदियूं वला करीमुन, उहे जेकी न को थधि हूंदी, न को उहा सही सघंदा। ही केरु आहिनि? इहे बि सम्झ लो त हिन मुआशिरे जा ज़हीन तरीन 7 क़िस्म आहिनि। इहो कॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, लेकिन इहे जेके आहिनि से इन्हनि जे दिलनि ते ठपो लॻल आहे। कज़ालिक नतब अला कुलूबिल मोतदीन, इहो क़ुर जे भरिसां ई कोन वेंदा। इन्हनि ते अलाह ठपो हणी चयो, छो दुनिया में हे ऐश करण वारा, रुश्वतुनि खाइण वारा, ज़नाऊं करण वारा, पाण खे ऊची ज़ात सॾाए माण्हुनि खे पेरनि पवराइण वारा, सभु इन में शामिल था थियनि, जेसि ताईं के सुधरनि न ऐं क़ुर न पढ़ंदा। पोइ इहे छा कंदा? इहे हिन शैतान जा साथी थी वेंदा। इहे शैतान जा साथी थींदा। ऐं कमु कहिड़ो कंदा? इहे आहिनि केरु? क़ुर मां था ॾिसूं। मुतरफ़ीन अक्सर अमीर लोग, सूर वाक़िया आयत नंबर 45। अला हिंसिन अज़ीम, शिरक, कूड़ा कसम, रसूल असां जो चवणु न वठणु, सूर वाक़िया आयत नंबर 45। बैसत पर बेयकीनी, त अलाए उथंदासीं अलाए न उथंदासीं, सूर जासिया आयत नंबर 32। दुनिया जे धोखे में आ गए, सूर जासिया आयत नंबर 35। कहते असांजे दिलनि ते ताला आहिनि। चवंदा असांखे क़ुर सम्झ में न ईंदो, बाबा भॼ मुला हितां हटो, असां तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में कान्हे, तोखे सुञाणूं था। सूर बकरा आयत नंबर 88। ऐं अलाह जे रस्ते में रकावटूं विझंदा। जेको बि को नेक कमु कंदो या जेको रिश्वत न खाईंदो, उनजी बदिली कंदा। हाणे हिकिड़ो एस एच ओ आहे, उनखे था फ़ोन कनि, अड़े बाबा इहो छोरो जेको आहे न, इहो ॾाढो यूट्यूब ते टी थो करे, इनखे त हाफ फ्राई कर। त जेकॾहिं एस एच ओ निमाज़ी हूंदो अलाह वारो, चवंदो सही आहे त ग़ैर क़ानूनी कमु मां नथो करे सघां। पोइ चवंदा निकिरो हितां, अड़े बदिली कयोसि। त इहे अलाह जे रस्ते में ईअं रकावटूं पैदा था कनि। पोइ छा थींदो? इहे काॾे वेंदा? इहे वेंदा जहन्नम में। ऐं अलाह ॾिसे थो त हुन सां जहन्नम में हिननि सां छा थींदो। चए थो इन्नहुम कानू क़बिल ज़ालिक मुतरफ़ीन, इहे सभई अमीर माण्हू हुआ, पैसनि वारा आहिनि इहे सभई। व कानू युसरून अलल हिंसिल अज़ीम, ऐं वॾे गुनाह ते ज़िद कंदा हुआ, शिरक बि कंदा हुआ, गुनाह कंदा हुआ। व कानू यकूलून, ऐं वरी हुनखे चवंदा हुआ, छा चवंदा? ऐज़ा मितना कुना तुराबऊं इज़ामन इना अल मबूसूं, चई यार चरिया थिया हो, मरी वेंदासीं, हॾा थी वेंदासीं, केरु क़बरुनि मां, असीं कोन उथंदासीं क़बरुनि मां। उहो आबाउन अल अवलीन, छा असांजा पीउ ॾाॾा जेके आया आहिनि छा उथी? अहिड़ो को मुलनि जूं ॻाल्हियूं आहिनि। त चईनि इन्हनि खे, अलाह थो चए इन्हनि खे चओ, कुल इनल अवलीन वल आख़िरीन, चईनि बेशक तव्हांजा अॻियां या पोयां, ल मजमूऊन इला मीक़ात यौम मालूम, हिकिड़े मुक़ररु वक़्त जे ॾींहं ते इहे सभु उथारे गॾु कया वेंदा। सुम, पोइ उन खां पोइ इनकुम, जेके तव्हां अयूहदालून अल मुकज़बून, गुमराहो, ऐं तव्हां हिन निज़ाम खे, अलाह जे क़ुर खे कूड़ो भायो त क़बरुनि मां उथिणो पवंदो, हिसाब किताब थींदो। हाणे हलो जहन्नम में, ल आकिलून मिन शजरिन मिन ज़क़ूम, ऐं हाणे तव्हां हिकिड़ो थूहर जो वणु खाओ, फमालियून मिन हल बुतून, जंहिंमां तव्हांजो पेट बि कोन भरबो। फशारबून अलही मिनल हमीम, ऐं गरम ऐं पूं वारो पाणी तव्हांखे पीआरे वेंदो। फशारबून शुरबल हीम, ऐं तव्हांखे एॾी उञ हूंदी जो उठ वांगुरु उहो धपियल ऐं गरम पाणी बि पी वेंदव। हाज़ा नुज़ुलुम यौमुद्दीन, इहा आहे तव्हांजी महिमानी क़यामत जे ॾींहं जी। ए इंसानो,
अल्लाह फरमाए थो नहुन ख़लक़नाकुम फलौला तुसद्दिक़ून, चए थो त पोइ तव्हांखे जॾहिं अलाह साईं पहिरियों दफ़ो पैदा कयो तव्हां पहिरीं किथे हो, तव्हां अॼु खां 100 साल किथे हो, तव्हां नालो बि कोन हो, तव्हांजी माउ जो नालो कोन हो, त पोइ तव्हां इहो छो नथा यकीन कयो त मरण खां पोइ मां उथारी, जॾहिं हुआ ई कोन त मूं तव्हांखे पैदा कयो, हाणे त कुझु हॾा त हूंदव न 2-3, त पोइ अञा त आसान आहे अलाह जे लाइ, त पोइ बि तव्हां हिनखे सचु छो नथा सम्झो। अफ़रई तुम नून, चई हे जेको तव्हां ॿार ॾियण जे लाइ या पाणी कढो था, हा अंतुम तख़लुक़ून न हुन ख़ालिक़ून, तव्हां त हिकिड़ो पेशाब जो फुड़ो कढियो न, पोइ इहो ॿारु अलाह चए थो मां पैदा कयो आहे, तव्हांजे हिन पेशाब जे फुड़े पैदा कयो आहे, तव्हां ख़लकियो आहे ॿारु जेको माउ जे पेट में ठहे थो। न हुन क़दर ना बैन कुल मौत, असां तव्हां सभिनी जे लाइ मौत जो वक़्तु मुक़ररु करे चुको आहे। वमा न हुन बि मसबूकीन, तव्हां खणी केॾियूं बि दवाऊं करायो, अलाह चए थो त तव्हां मूंखां खटी नथा सघो, ऐं जेको सो इहा शइ तव्हां मूंखे आजिज़ नथा करे सघो। अलाह नुबदिल अमसालकुम, बाक़ी असां चाहियूं त असां तव्हांखे ख़तमु करे व नुनशिकुम फ़ी मा ला तालमून, ऐं तव्हांखे अहिड़नि मख़लूक में पैदा ख़बर आहे, कुकड़ पैदा करे छॾियूं, तव्हांखे कुता पैदा करे छॾियूं, ॿिलियूं पैदा, अलाह चए थो जेकॾहिं मां चाहियां त हितां तव्हांखे हटाए ऐं तव्हांखे कंहिं ॿी शिकिल में पैदा करे सघूं था। वलक़द अलिमतुम नशातुल ऊला, हाणे तव्हां पहिरियों दफ़ो त पैदा थी चुका हो न, भला इहा त पक अथव न त पैदा थिया हो माउ जे पेट मां, फलौला तज़करून, पोइ नसीहत छो नथा वठो। अफ़रई तुम मां तहरुसून, वर जेके तव्हां जेको पोखी हाणे कणिक पोखी अथव न, अंतुम तज़रूनो अम न हुन ज़ारूं, पई कणिक जेका असां अलाह चए थो मूं पैदा कई, तव्हां पैदा कई, तव्हां छा कयो, तव्हां त हिन जा ॿिज वञी मिटीअ में उछलाए आया आहियो, केरु हिनखे थो वधाए। लव नशा जलना हुतामन, पर जेकॾहिं मां हींअर को अज़ाब आणियां, अहिड़ो तूफ़ान आणियां जो ईअं कणिक जी तव्हांजी ॿनी फसल चूरो चूरो थी वञे, मां ज़लतुम तफ़क़हून, पोइ हैरत में रहिजी वञो, ऐं पोइ चवंदो इन्ना ल मुग़रमून, हड़े चटीअ में पइजी वियासीं, छो त ॿिज जा पैसा बि विया, महिनत बि वई, बल न हुन महरूमून, पर असां त टोटरे में पइजी वियासीं, बल्कि बेनसीब आहियूं असां। अफ़रई तुमुल मा अलज़ी तशरबून, पोइ जेको पाणी तव्हां पियो था, कॾहिं इन ते सोचियो त पाणी किथां थो अचे। अंतुम अंज़ल तुमू मिनल मुज़िन, पोइ इहो ककरनि मां इहो पाणी तव्हां था लाहियो, अब न हुनल मुंज़लूं, या मां थो लाहियां, अलाह थो चए असां था लाहियूं। हाणे ॻाल्हि इहा आहे त ज़मीन जेका असांजी आहे, जॾहिं अलाह साईं ठाही त पाणीअ जो फुड़ो बि कोन हो, लेकिन अलाह जी डिज़ाइन आहे, हुन छा कयो जो 70% ज़मीन ते खॾो हईं। हाणे असांजी 70% ज़मीन खॾो आहे हेठि, ऐं उहो खॾो जेको सो किथे किथे मेल 2 मेल बि हेठि आहे। पोइ अलाह साईं तारनि में हाइड्रोजन ऑक्सीजन खे फ्यूज़ करे पाणी ठाहियो, H2O, ऐं उहो पोइ पाणी जा वॾा पहाड़ ठाही बर्फ़ जा, ऐं पोइ उहे पहाड़ बर्फ़ जा हेठि ज़मीन ते हणी इहे खॾा भरे छॾियईं, जंहिंमें समुंड थी वियो। वरी उन में लूणु विधईं त जीअं इहो जेको आहे बदू बहू न करे। पोइ वरी छा थो करे, वरी सिज खे चए थो थोरी गर्मी पैदा कर, त इहो समुंड जो पाणी बुख़ार थो थिए, जॾहिं इहो बुख़ार थिए थो मथे त उन में लूणु कोन थो खणे, लूणु हेठि रहिजी थो वञे, सफ़ा प्योर नेस्ले जीअं थींदो आहे, वञी मथे ककरनि में थो पवे, उते जेको सो थधो थिए थो, ऐं पोइ वरी उतां वापसि तव्हांखे मोटाए ॾिए थो, जंहिंसां तव्हांजा वाह वहनि था। इहो साॻियो मींहं जो पाणी जेको आहे सो पहाड़नि ते बर्फ़ जे सूरत में जमा थो थिए, ऐं इहो बर्फ़ जा तह अधु मेल थुल्हा तह ठहनि था, ऐं पोइ इहो सॼो साल बर्फ़ आस्ते आस्ते पिघरे थी, जंहिंमें हिन दुनिया में घटि में घटि 200-250 नदियूं आहिनि, जिन में इहो पाणी सॼो साल थोरो थोरो अचे थो, जंहिंमां तव्हां पोखूं कयो था, वाह कढो था। इहो थो अलाह साईं असांखे चए थो अंतुम अंज़ल तुमू मिनल मुज़िन, छा आसमान मां इहो पाणी तव्हां लाथो, अम न हुनुल मुंज़लून, या असीं लाहींदा आहियूं, लव नशा जल ना उजाजन, चए थो पर जेकॾहिं फ़र्ज़ु कयो इहो पाणी बुख़ार थी मथे वञे थो,
मां त उन मां लूणु कढी थो छॾियां न, पर जेकॾहिं मां चवां त न जेको बि समुंड जो पाणी बुखार थिए साॻियो समुंड वारो खारो हुजे त ककरनि में बि खारो थींदो, मथां जो लहे त सॼा चट तव्हांजी ॿनियूं थी वञनि समुंड जे पाणीअ में, न को पी सघो न को खाई सघो। पोइ चए थो जेकॾहिं लव नशा जल न उजाजनि जे मां हिनखे खारो करे छॾियां, पोइ नथो कयां न, फलौला तशकुरून, पोइ शुकुरु छो था अलाह जो कयो। यार अलाह जो शुकुर जो तो ॻाल्हि करे, अलाह साईं अलाह जो कर्ज़ु आयो, ॾियो कर्ज़ु न, छो नथा ॾियो, पाणी पियो त चओ शुकुर अल्हम्दुलिल्लाह। वरी चए थो अफरई तुम नार अलती तूरून, भला जेका इहा बाहि हितां ॿारियो था इहा किथां थी अचे, इन जो सोर्स छा आहे? इन जो सोर्स आहिनि वण, सावा वण। इहे सावा वण सुकनि था तॾहिं बि काठियूं ॿारे सघो था, पर जेकॾहिं इहे सावा वण वॾा वॾा ॿेला जॾहिं ख़तमु थियनि था त इहे चूरो चूरो थी वञनि था ज़मीन में, ऐं पोइ उन में इहे कीड़ा ॿीड़ा उहे सभु उन जो शयूं शामिलु थियनि थियूं, पोइ ज़मीन में हेठि इहो काठ लहंदो थो वञे सदियुनि में, तव्हांजो हेठि वञी प्रेशर ते कोयलो थी थो वञे, त कोयलो बि फ्यूल आहे। वरी साॻिए नमूने सां उन खां अञा हेठि वेंदव त वरी गैस थी पैदा थिए, वरी तेल थो पैदा थिए। इहे सभई शयूं इहे ऑर्गेनिक मटीरियल मां निकितियूं आहिनि, ऑर्गेनिक, चाहे जानवर हुजनि चाहे वण हुजनि। त अलाह चए थो त अफरई तुम नार लती तूरुनि, जेका इहा बाहि तव्हां ॿारियो था इनखे कोन सोचियो अथव त इहा छा आहे? अंतुम अंशा तुम शजरत हा अम नहनुल मुंशियूं, त पोइ इहे जेके वण जंहिंजो सोर्स आहे इन तेल जो, घासलेट जो ऐं पंहिंजो कोयले जो, त इहे जेके वण आहिनि अव्हां पैदा कया आहिनि? अम नहनुल मुंशियूं, या असां इहे वण पैदा कया आहिनि? अलाह असां खां थो पुछे। नहुन जल न तज़किरतो मताअ लिल मुक़वीन, ऐं इहो मुसाफ़िरनि जे बि फ़ाइदे जे लाइ असां रखियो आहे, त रस्ते में बाहि बि ॿारनि था, उन मां खाइनि बि था। पर सभु बे इस्म रबिकल अज़ीम, तंहिंजे करे पंहिंजे रब अज़ीम जी तस्बीह कयो, उनजो शुकुरु कयो। मुंहिंजा भाउरो, अलाह साईं तव्हांखे हिमत ॾिए, तव्हांखे सम्झ ॾिए, इन्हीअ खे अलाह साईं जो ज़िक्र कयो, अलाह जी तस्बीह कयो। हर शइ अलाह जी आहे, तव्हांजे हथ में कुझु बि कोन्हे को। फला उक्स बिन मवाकिल नुजूम, हाणे हीउ जेको अलाह साईं ॻाल्हि करे थो इहो हाईली टेक्निकल आहे, जेको मां अञा इन ते वॾो साइंटिफिक रिसर्च में ब्लैक होल्स बि अची था वञनि, त तारो कोलेप्स थिए थो, ब्लैक होल्स, इहे सभु हिननि आयतुनि में आहे, जेके अॻिते हली आस्ते आस्ते इन आयतुनि जी साइंस वारा इन खे ॾिसी ऐं सजदा कंदा ऐं इस्लाम में ईंदा। जीअं अॼुकल्ह साइंसदाननि जी लाइन लॻी पई आहे, इस्लाम में दाख़िल था थियनि। फला उक्स बि मवाकिल नुजूम, जिते तारा वञी किरनि था या जिते ब्लैक होल पैदा थिए थो, चए थो मुंहिंजो कसम थो खणा, व इन्नहु लक़सम लो तालमून अज़ीम, अलाह चए थो इहो वॾो कमु थो थिए, जंहिंजो जेको सम्झो त इहो वॾो क़सम आहे। इन्नहु लक़ुरान करीम, हीउ जेको क़ुरान करीम आहे, फ़ी किताबिन मकनून, इहो असल में जेको उनजो सोर्स आहे उहो क़ुरान उहो आहे जेको सो उन क़ुरान में लिखियलु आहे। ला यमसु इलल मुतहरून, ऐं उन्हीअ क़ुरान खे जेको उते आहे अर्श ते, जंहिंमां हीउ क़ुरान लथो आहे, ऐं उन्हीअ क़ुरान मां ॿिया बाइबल बि निकिता आहिनि, उन्हीअ क़ुरान मां हिंदुनि जो वेद बि निकितो आहे। इन्हनि क़ुरान मां जेके अॻियूं क़ौमूं उन्हनि जा बि क़ुरान निकिता आहिनि। त अलाह फरमाए थो उहो जेको अलाह जो जेको रखियलु आहे शइ, इन्हीअ खे केरु टच नथो करे सघे, इलल मुतहरून, जेके पाक हूंदा आहिनि, माना फ़रिश्तनि खां सवाइ केरु हिनखे खोले, या जिन या शैतान नथा सघनि। तंज़ील में रबिल आलमीन, ऐं पोइ तव्हां ॾे जेको हीउ क़ुरान आयो आहे या ॿियनि ॾे आया आहिनि, इहो जहाननि जे पालण तां मथां खां हेठि मोकिलियो आहे। अफ़ बिहादल हदीस अंतुम मुदहुनून, पोइ अलाह चए थो त हेॾी तव्हांखे मां सीक्रेट ख़बर ॿुधाईंदी आहे, त छा इन जो बि तव्हां ते असरु कोन्ह थींदो, ऐं हिनखे बि सुस्त थी ऐं जेके आहिनि से ला गर्ज़ थी, ऐं जेको हिन आयत खे ॿुधंदव तजालून रिज़कुम अन्नकुम तुकज़िबून, ऐं पंहिंजो हिसो तव्हां इहो कयो त क़ुरान खे कूड़ो सम्झंदव, इहो माना तव्हांजो रिज़्क मां तव्हांजो हिसो इहो आहे, त अलाह जी ॻाल्हियुनि खे कूड़ो था सम्झो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त हुदैबिया में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त बारिश खां पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो निमाज़ पढ़ाई, पोइ पंहिंजो मुंहुं निमाज़ इन करे चई, तव्हांखे ख़बर आहे त तुंहिंजे परवर अज़ जल छा फरमायो आहे? चयूं त अलाह अलाह जो रसूल तव्हां वटि वही अचे थी, ॿुधायो छा चयो अथई? चई पाण फरमायूं त अलाह इरशाद, मुंहिंजे ॿाननि मां कुझु मोमिन ठहंदा ऐं के काफ़र थींदा। जंहिं चयो त हीउ जेको मींहुं वसियो आहे सो अलाह जी रहमत असांजे मथां आहे,
त पोइ इहो मोमिन थी विया। पर जेके चवनि त न ऐं हे जेके हे फलाणो तारो हिते पहुतो माना निंदियूं वारी ॻाल्हि चवंदा त पोइ इहे जेके से काफ़र थिया, जेके अहिड़े नजूमनि ते या जेके आहिनि से तारनि ते जेको ईमान था रखनि, जेके इहे ढालूं था हणनि ऐं इहे छका था उछलाइनि माण्हुनि खे करे, इहे काफ़र थींदा। हाणे अलाह साईं हिकिड़े माण्हूअ जो ज़िक्र थो करे त बीमार आहे ऐं हाणे डॉक्टरनि जवाबु ॾिनो आहे, खट ते सुतो पियो, हाणे सुॾकियूं भरे थो ऐं मरण वारो आहे। तव्हां मिट माइट चौधारी ईअं खट जे आॾो अची बीह रहिया हो, चओ था ॾाॾो बाबो या भाउ या माउ हींअर मरण वारी आहे। चए थो त जॾहिं तव्हां हुनखे ॾिसो वेठा त हाणे उतां सीन थो शुरू करे अलाह साईं, चए थो फलौला इज़ बलगतिल हुलकुम, त चए थो जॾहिं साह कंहिंजो निर्घट ते पहुचे थो, छो त हितां निकिरंदो न मथे। हाणे निर्घट ते पहुचण जो मतिलबु आहे त हुनखे फ़रिश्ता नज़र अची विया आहिनि ऐं 3 क़िस्मनि जा फ़रिश्ता अचनि था। हिकिड़ा फ़रिश्ता आहिनि जेके साबिक़ून लाइ था अचनि, उहे त साईं ख़ुशबू गुल खणी सलाम करे, साईं मुंहिंजा हल हींअर जन्नत में हल। उतां हिनखे उते वञी उते उनजे रूह खे सफ़ेद पखीअ में विझी जन्नत में छॾे था ॾियनि। पर जेके वरी असहाबुल यमीन आहे उहे बची, उन्हनि जा वरी फ़रिश्ता अचनि था, उहे एॾो पंहिंजो कोन था खणी अचनि गुल ऐं ख़ुशबू, उहे अची सलाम कंदा, चवंदा साईं हल तूं बि हल जन्नत में। पर हो जेको असहाब शिमाल खाॿे पासे वारो आहे, उहो जो फ़रिश्तनि खे ॾिसे थो, फ़रिश्ता चवंदा सारी हाणे तोखे पादर लॻंदा, असीं तोखे हींअर खणंदासीं कारे पखीअ में विझी जहन्नम में पहुचायूं था, उते तोखे टूअर कराइबी। त हो थो ॿाहूं ॿधे, ॿाहूं थो ॿधां, मां महिरबानी कयो, मूंखे बसि 2-3 कलाक रुॻो छॾियो त मां कुझु अंडू करे अचां, मां हीअ करे अचां, ऐं पोइ निकिरे नथो। पोइ हिन खे कुटनि था, छो त फ़रिश्ता हिन खे रूह खे ॿाहिरि कढण जे लाइ तंग था कनि, अंदरि हथ विझी कोन था कढनि, तंहिंजे करे खे कुटनि था त जीअं निकिरे ॿाहिरि, पोइ फथकंदो आहे। पोइ तव्हां ॾिसो न खट ते हीअं फथकंदो आहे, माना पादर थो खाए। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्रोग्राम सहरी टाइम, मां आहियां इंजीनियर शफ़ीवंद लाखो। असां सूरे वाक़िया खे पढ़ूं पिया। हाणे अलाह ताला हिकिड़ी सीन थो बयानु करे ऐं तव्हां असांजे लाइ ॾाढी मज़ेदार सीन आहे त तव्हांजो असांजो को माइट आहे मरण वारो आहे, त ज़ाहिर आहे त हाणे उनजो रूह निकिरण वारो आहे ऐं उनजो साह ॼण हिते गले ते अची वियो। हाणे डिपेंड थो करे त नेक आहे त जल्दी निकिरी वेंदो, पर जेकॾहिं आहे नापास थियो आहे त पोइ मिंथू कंदो, त पोइ तड़पंदो आहे। त अलाह हींअर हितां थो अचे, चए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम, फलौला इज़ बलगतिल हुलकुम, जंहिं महिल इन जो साह निर्घट ते पहुची वियो आहे, अंतुम हैन इज़ीन तंज़ुरून, ऐं तव्हां हुनखे ॾिसोसि था, गॾु बीठा आहियो खट जे चौधारी। त अलाह फरमाए थो नहनु अक़रब इलैहि मिनकुम, पर अलाह चए थो मां हुनखे तव्हां खां बि वेझो आहियां, वलाकिन ला तुबसिरून, तव्हां ॾिसी नथा सघो मूंखे। हाणे अलाह थो चवे त ॿुधो भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, फलौला इन कुंतुम गैर मदीनीन, तव्हां पाण खे नवाब था सम्झो, तव्हां था चओ त अलाह जी ज़मीन असांजी ज़मीन आहे, अलाह जो को वास्तो ई कोन्हे, ऐं तव्हां पाण खे हर शइ खां आज़ादु था सम्झो। त चए थो जेकॾहिं अवी पाण खे एॾो लापरवाह सम्झो था, तर्जून हा इन कुंतुम सादिकीन, त पोइ इन रूह खे मोटायो न। हाणे जो मरी वियो आहे त आणियो न, जेकॾहिं तव्हां एॾा पावरफुल आहियो जो अलाह जी तव्हांखे परवाह कान्हे, त हिन मोल जो रूह मोटाए ॾेखारियो न। बाक़ी इमा इनकान मिनल मुक़रबीन, जेकॾहिं ही साबिक़ून मां आहे, अलाह जे मुक़रबीन मां आहे, फ़रूहूं व रैहानूं व जन्नतु नईम, त पोइ उन लाइ ख़ुशी सुरहान नेमत वारा बाग़। व अम्मा इनकान मिन असाब यमीन, जे साॼे पासे जी लाइन वारो आहे, फ़सलाम लक मिन असाब यमीन, त उन खे बि सलाम थी आहे। ऐं तंहिंजे करे जेके शहीद आहिनि उन जे बारे में अचे थो, अरवां फ़ी जोफ़ तैरिन ख़ुदरिन, उन्हनि खे सावन पखियुनि में रूह विझे थो, लहा कनादिल मोलकतुन ब्रश, सोननि कनादीलनि में अर्श ते रहनि था, तसर मिनल जन्नत हैशाद, जन्नत में जीअं वणेनि थियूं घुमनि फिरनि था, सुम तावील तिलक, पोइ वरी वापसि पंहिंजे घर में मोटी अचनि था। हा, अॻिते चए थो अलाह साईं, अम्मा इनकान मिनल मुकज़बीन, पर जे हे खाॿे पासे वारो निकितो, असाबुल मशम, माना बुराई, पाण बि बुराई कंदो हो, ॿियनि खे बि बुराई जा सबक़ ॾींदो हो, त जेकॾहिं इहो
इहो कूड़ भाईंदड़ ऐं गुमराहनि मां हूंदो फ़नुज़ुलन मिन हमीम, त उनखे पहिरीं साह कढण महिल गरम पाणीअ या उते पहुचण महिल गरम पाणी विधो वेंदो, तसिरत जहीम ऐं दोज़ख में उनजो गिड़णु आहे। इन हाज़ा लो हक़ुल यकीन, हाय हाय अल्लाहु अकबर। चए थो इहा जेका ॻाल्हि ॿुधी अथव इहा 100% थियणी आहे, हक़ुल यकीन। अलाह चए थो जेकी तव्हांखे मूं ॻाल्हि ॿुधाई आहे इहा 100% इहा यकीन कयो, इहो कमु थियणो आहे। फ़सब्बिह बिस्म रब्बिकल अज़ीम, ऐं तव्हां पंहिंजे वॾे पालणहार खे यादि कयो। ऐं यादि करण लाइ हिकिड़ा ॿ जुमिला आहिनि जेके तव्हांखे हर वक़्तु ज़बान ते हुजनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे कलमतान ख़फ़ीफ़तान अलल लिसान। चए थो अहिड़ो इहो जेको ज़िक्र जा ॿ जुमिला आहिनि एॾा सवला अथव ज़बान ते मायुनि जे ऐं मर्दनि जे लाइ, जेके सकीलतान फर मीज़ान, इहे अलाह जी ताराज़ी में वॾो वज़न था रखनि। हबीबतान इलल रहमान, ऐं अलाह खे ॾाढा था इहा ॿ जुमिला वणनि। ऐं इहो कहिड़ो जुमिला आहिनि? सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। बेब अलाह जी ज़ात जंहिंजो हम्द आहे, बेब अलाह जी ज़ात जेको अज़ीम आहे। इहे अरबीअ में नंढड़ा जुमिला आहिनि, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। इन्हनि ॿिनि ज़िक्रनि मुंहिंजी ज़िंदगी तब्दील करे छॾियो, जिन मां वाक़िया आहिनि मूंसां। ऐं हाणे बि मां जॾहिं सफ़र ते निकिरंदो आहियां त कोशिशि कंदो हैदराबाद कराची में 1000 दफ़ा जेको सो इहो मां पढ़ां, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह जी। मूं वटि उहो मशीन आहे, कंदो वेंदो आहे। तव्हां बि कयो, ॾिसो तव्हांजी ज़िंदगी में तब्दील। छो त इहे इन जो सवाबु वॾो आहे ऐं अलाह खे ॾाढा प्यारा आहिनि ऐं ज़िबान में आसान आहिनि। कंहिं फरमायो रसूल, अचो तर्जुमो ॿुधो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु से रिवायत है कि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, 2 कलमे ऐसे हैं जो ज़िबान पर आसान, मीज़ान पर भारी, माना ताराज़ी में गरा, रहमान को पसंद है। वो ये है सुभान अल्लाहुल अज़ीम सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। हिते सही अरबी कान्हे लिखियल, हिते लिखियल आहे सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। इहे जुमिला आहे। हाणे तव्हां जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हाणे अचूं था त आख़िर इहे तक़वा ऐं मुतक़ीन छा आहिनि। मुतक़ीन अलाह जे जेके उहे आहिनि जेके अलाह खां डिॼी कमु कनि। इन जी मां डेफिनेशन ॿुधायां थो। मुतक़ीन जे लाइ अलाह फरमाए थो त वल आक़िबतु लिल मुतक़ीन, मुतक़ीन जी पछाड़ी भली थींदी। फ इन अल्लाह युहिब्बुल मुतक़ीन, हे सभु क़ुर मां कढिया अथमि न, हे सॼियूं। हे आक़िबतु लिल मुतक़ीन सूरे कसस मां, सूरे आले इमरान फ इन अल्लाह युहिब्बुल मुतक़ीन, अलाह ताला मुतक़ीन सां मोहबत करे थो। वरी अचे थो सूरे माइदा, इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुतक़ीन, सिर्फ़ु अलाह नेकी करण जा सभु जेके कम आहिनि सिर्फ़ु मुतक़ीन जो क़बूल कंदो आहे। ऐं ॿियो जाइ ते सूरे तौबा में अचे थो वअलमू अन अल्लाह मअल मुतक़ीन, चए थो इहो लिखी रखो, ॼाणो त अलाह जी मदद सिर्फ़ु मुतक़ीन सां आहे। वरी अलाह फरमाए थो उज़िलफ़तुल जन्नत लिल मुतक़ीन, सूरे शोरा, त मुतक़ीन जे लाइ जन्नत खे वेझो कयो वेंदो ऐं आसान कयो वेंदो। हाणे जेकॾहिं असीं मुतक़ीन जी डेफिनेशन चऊं त आहे त मूं वटि अरबी में पर ॿुधायां थो। चए थो मुतक़ीन तंहिंजो जमा है मुतक़, हुअ लज़ी अतका ग़ज़ब अल्लाह, उहो आहे जेको अलाह जे गज़ब खां डिॼे थो। व सख़्त, उहो अलाह जी सख़्तीअ खां डिॼे थो। व नार, हू अलाह जे बाहि खां डिॼे थो। बिल ईमान व तौहीद, ऐं ईमान ऐं तौहीद अथसि। फल मुतक़ून हुमुल मोमिनून, मुतक़ी उहे आहिनि जेके मोमिन आहिनि, मोहिदून शिरक कोन था कनि। ऐं समूह मुतक़ीन नालो मुतक़ी रखियो आहे, छाकाणि लिअन्नहुम यत्तक़ून ग़ज़ब अल्लाह व सख़्तहू, छो त हीअ अलाह जे ग़ज़ब ऐं अलाह जे सख़्तीअ खां डिॼनि था। बि ईमान हिम तौहीद, पंहिंजे ईमान ऐं तौहीद जे करे। व अदा हिमल वाजिबात, पंहिंजा फ़र्ज़ ऐं वाजिबात निभाइनि था। तरकमुल मुहरमात, ऐं जेके हराम कयल शयुनि खां बचनि था। फ़स्तहक़ू हाज़ल इस्म, इन्हनि खे मुतक़ीन चयो वञे थो। कमा काल सुभानहू फ़ी अवल सूरह बकरा हुदल लिल मुतक़ीन, त हीउ क़ुर मुतक़ी पैदा थो करे। हाणे हिनखे सम्झणो पवंदो। हे मदीने जे मैप ऑफ मदीना 622 माना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में मदीने जो मैप आई। ऐं हिन में जेके आहिनि से हिते कुझु यहूदीन जी आबादी, मदीने जे कंहिं हिसे में यहूदी आबाद अचे थिया। छो अचे आबाद थिया? जो हुननि जे किताबनि में हुननि खे ख़बर पई त जेको आख़िरी नबी ईंदो
उहो मदीने में ज़ाहिर थींदो या मदीने जे आसपास थींदो। अॻु इहे सामान खणी अञा तुंहिंजा घर पिया आहिनि इन यहूदियुनि जा जेके उते मदीने जे आसपास अची वेही रहिया, हे ॾिसो पुराणे ज़माने जा आहिनि, त इते नबी ईंदो त ज़ाहिर त असां मां ईंदो। तंहिंजे करे हाणे जेकॾहिं असां वेहंदासीं यरूशलम में या ॿियनि मुल्कनि में अमरीका में त नबी त ईंदो मदीने मां, त असां छो न वञी मदीने में वेहूं त असां मां नबी अचे। माना हुननि खे पाण ते पक ई त असां मां अलाह जो रसूल आख़िरी थींदो, छो त असां अलाह जा पोतल इहिबा हूं, अलाह जा प्यारा हूं। हाणे आयत थी लहे सूरे बकरा जी पहिरीं, अलीफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फी। चए थो त अलाह साईं त हीउ जेको क़ुर शरीफ़ नाज़ुल थी चुको आहे, तव्हां हिन में हाणे शक न कयो। हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे हाणे हिन में शक न कयो। छो? हाणे यहूदी ॿुधनि था, छाजे लाइ? चए थो हुदल लिल मुत्तकीन, हिन मुत्तकी पैदा कया आहिनि। जमायत मदीने में मौजूदु आहे जेका मके खां आई ऐं मदीने में माना जन इन सम्झ 2 जमायतूं ग्रेजुएशन करे मुत्तकी थी चुका आहिनि हिन क़ुर मां। वञी ॾिसो, याने कुरान की हिदायत से मुत्तकी पैदा हो चुके हैं और पैदा होते रहेंगे क़यामत तक। मदीने में त रसूल सलम 2-3 सालनि खां पोइ आयो आहे, तेसि ताईं जमायत तयारु थी वई आहे। त यहूदियुनि खे चए थो हिन क़ुर ते हाणे शक न कयो, हीउ उहो ई आहे जेको मुत्तकी पैदा करे थो, माना सचो क़ुर आहे। याने क़ुर की, हे मां कयो आहे, इमाम उबैदुल्लाह सिंधीअ जेको आहे सो उन लिखियो आहे, चए थो त यानी कुरान की हिदायत से ये मुत्तकी पैदा हो चुके हैं जिनकी पहली सिनफ माना पहिरियों क्लास मुहाजिर आहिनि और दूसरो ॿियो क्लास अंसार आहिनि। माना हिकिड़ो जेको ग्रुप निकिरी चुको आहे मुहाजिरनि जो, असां 2 माना ग्रुप निकिरी चुका आहिनि। त हुदल मुत्तकीन की माना ये है कि कुरान की हिदायत से मुत्तकी तैयार हो चुके हैं। माना हाणे हिन क़ुर ते शक न कयो, ऐं जंहिं ते क़ुर लथो हाणे उन ते बि शक न कयो। हीअ तफ़सीर शाह अब्दुल अज़ीज़ तफ़सीर ऐं इमाम उबैदुल्लाह पंहिंजे किताब में इहा तफ़सीर लिखी आहे। त माना इन जो आयतुल बकरा जो मतिलबु आहे त यहूदियो हाणे हिन क़ुर में शक न कयो, छो त हिन मुत्तकी पैदा कया आहिनि हिकिड़ी जमायत मुहाजिरनि मां जेके आया आहिनि मदीने मके मां, ऐं ॿी अंसार जेके हिन में 2 जमायतूं पैदा थी वियूं आहिनि। ऐं मुत्तकी वञी ॾिसो त उन्हनि में मुत्तकीअ जूं ख़ूबियूं आहिनि कहिड़ियूं, वरी उहो क़ुर थो ॾसे। चए थो छा थो चए? अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। चए थो वञी हिननि खां ॾिसो न, अलाह खे त कोन ॾिठो अथनि, जन्नत बि कान ॾिठी अथनि, पर 100% यकीन अथनि त अलाह जी जन्नत आहे, जहन्नम आहे, रब असांखे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाक़ई अलाह जो सचो रसूल आहे, इन ते ग़ैब ते यकीन अथनि। भई युकीमून सलात, ऐं वञी ॾिसो निमाज़ूं पढ़नि थिया इहे 2 जमायतूं, निमाज़ूं पढ़नि थियूं, तहजद पढ़नि था, ऐं व मिमा रज़क़नाहुम युनफ़िकून, ऐं वञी ॾिसो त जेको अलाह उन मां ख़र्च कनि था, मुहाजिरनि खे मदद कनि था, ग़रीबनि खे ॾियनि था, ज़कातूं ॾियनि था। वञी ॾिसो वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक वमा उनज़िल मिन क़ब्लिक। ऐं चए थो त इहे पहिरियों दफ़ो तव्हांजे किताब जेके ज़ुबूर ऐं तौरेता बाइबल आहे या तौरेता ऐं ज़बूर आहे, इन्हनि खे कोन मञींदा हुआ, हे त बुतनि जी पूॼा कंदा। हाणे चवनि था तव्हांजा किताब बि सचा आहिनि ऐं पंहिंजे क़ुर खे बि मञनि था। ॿियो बिल आख़िरत में यूकिनून, ऐं वरी वञी ॾिसोनि त आख़िरत ते हिननि खे 100% यकीन आहे। त अर्ज़ु पे कयोसीं त इहे जेके आहिनि 2 बेचूं जेके क़ुर मां निकितियूं आहिनि, तंहिंजे करे हे पहिरियों दफ़ो तव्हांजे किताबनि खे बि चवनि था त इहे सचा आहिनि, छो त हुनखे क़ुर में इहा ख़बर मिली आहे ऐं आख़िर ते यकीन अथनि। उलाइक अला हुदन में रबिहिम, इहे अलाह जे तरफ़ां हिदायत ते आहिनि। उलाइक मुफ़्लिहून, इहे फलाह पाईंदा। माना त जॾहिं हीउ क़ुर सचो निकितो ऐं हिन क़ुर में उहा ताक़त आहे त हिन खे पढ़ण वारा मुत्तकी थी वेंदा। 2 मुत्तकिन जी जमायत पैदा थी चुकी आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उस्तादीअ में। तंहिंजे करे नबी बि सचो थियो, हे क़ुर बि सचो आहे। तंहिंजे करे चवनि थो त अलीफ लाम मीम ज़ालिकल किताब, उहो ई क़ुर आहे जंहिंजो तव्हांखे इंतज़ारु हो, ला रैब फी, हाणे हुन में शक न कयो। हाणे अचो मुस्लमान थियो, छो त नबी अची चुको आहे। हाणे इहे जेके 5 जेके
वसफ़ूं ॿुधायूं अथनि त इन्हनि मुतक़िन में ही शयूं ख़ूबियूं पैदा थी चुकियूं आहिनि, उन्हनि खे वारे वारे सां कयूं था। पहिरीं थो चए अल्लज़ीन यूमिनून बिल ग़ैब, माना हाणे इहा जेका जमायतूं ॿ या जेके बैचिस ग्रेजुएट करे चुकियूं आहिनि मदीने में, इहे ग़ैब ते यकीन था रखनि, अलाह खे मञनि था, हाणे जन्नत दोज़ख ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञनि था। क़ुर में अचे थो काल लज़ीन कफ़रू, पोइ पहिरीं छा चवंदा हुआ काफ़र, चवंदा हल नदुलकुम अला रजुलन, चवंदा हुआ त तव्हांखे हिकिड़ो शख़्स जो ॾस ॾियूं, युनब्बिउकुम, तव्हांखे तो इहा ख़बर ॾिए, इज़ा मुज़िक़तुम कुल मुमज़िकिन, त जेकॾहिं मरी क़बर में चूरो चूरो थी वेंदो, इन्नकुम लफ़ी ख़ल्क़िन जदीद, त वरी उथंदासीं। पहिरीं ईअं चवंदा हुआ त बाबा हे नबी करीम सां में कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करे, त मरी वेंदासीं उथंदासीं। ऐं पंहिंजो वरी जेको आहे सो अल्लज़ीन युकीमून सलात, निमाज़ क़ाइमु कनि था, यूतून ज़कात, ज़कात ॾियनि था, व हुम फिल आख़िरत यूक़िनून, हाणे हिननि खे आख़िरत ते यकीन आहे त उथंदासीं। वरी ॿी जेका हिननि में आहे युकीमून सलात, पहिरें जॾहिं इहे क़ुर न इन्हनि खे मिलियो हो, शुरू में अञा हिननि जेको सो क़ुर खे कोन पढ़ियो, त छा कंदा हुआ, वइज़ा नादईतुम इलस सलात, जॾहिं हिननि खे निमाज़ जो सॾु ॾिबो हो उते मके में, त इज़ा नादईतुम इलस सलात तित्तख़ज़ूहा हुज़वा व लइबा, त मश्करी करे वठंदा। ज़ालिक बि अन्नहुम क़ौमुन ला यअकुलून, छो त इन क़ौम खे अकुल ई कोन हो, न क़ुर पढ़ियो हुअनि ऐं न उनखे सम्झो हुअनि। वल्लज़ीन हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून, ऐं ही जेके हाणी आहिनि से पंहिंजी निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कनि था। अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, निमाज़ में ख़ौफ़ ऐं ख़शियत इख़्तियार था कनि। अल्लज़ीन हुम अला सलातिहिम दाइमून, ऐं पंहिंजी निमाज़ छॾनि कोन था, हर वक़्तु पढ़नि था पंहिंजे टाइमनि ते। टीं जेका ॻाल्हि आहे त मिमा रज़क़नाहुम युनफ़िकून, हाणे त अलाह जे रस्ते में सभु कुझु ॾियनि था, पर शुरूअ में छा कंदा हुआ, हुमुल्लज़ी यक़ूलून ला तुनफ़िकू अला मन इंद रसूलिल्लाह हता यनफ़दू, चवंदा त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं बि सहाबीअ खे कुझु बि ख़र्चु न ॾियो जेसिताईं त हलिया वञनि। वलिल्लाहि ख़ज़ाइन समावात वल अर्द, पर अलाह जा सभु ख़ज़ाना अलाह जा आहिनि। वलाकिन मुनाफ़िक़ीन ला यफ़क़ून, मुनाफ़िक़ीन सम्झनि कोन था। ऐं हाणे पुछनि था क़ुर पढ़ण खां पोइ, यसलून माज़ा अलाह साईं ऐं नबी साईं असांखे ॿुधायो, असां ख़र्चु ॾियणु चाहियूं था, कीअं ॾियूं, कंहिंखे ॾियूं अलाह जे रस्ते में। कुल मां अनफ़क़्तुम मिन ख़ैरिन, जेको बि तव्हां हलाल मां अलाह जे रस्ते में ॾींदव, फ़लिल वालिदैन, पहिरीं हक़ु आहे माउ पीउ जो, वल अक़रबीन माइटनि खे ॾियो, वल यतामा यतीमनि खे ॾियो, वल मसाकीन मिसकीननि खे ॾियो, व अबिन सबील ऐं मुसाफ़िरनि खे ॾियो। वमा तफ़लू मिन ख़ैरिन फ़इन अल्लाह बि अलीम, जेको अलाह जे रस्ते में ख़र्चु कंदव अलाह ॼाणनि था। चौथी हुन जी ॻाल्हि, वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक वमा उनज़िल मिन क़ब्लिक, हाणे तव्हांजे क़ुराननि खे बि मञनि था, ऐं जेको हिननि खे क़ुर मिलियो उन खे मञनि था। अॻु में अचे थो त ही मां हिकिड़ी तफ़सीर मां कयो आहे त इन मिन उम्मतिन इला ख़लाफ़िया नज़ीर, त हर उम्मत में अलाह ताला ख़बरदार करण वारा मोकिलिया। फतावा में त इन जो मतिलबु इहा त हर क़ौम में ख़ुदा खां डिॼण वारा रहिया आहिनि, हिंदुनि जा अवतार हक़ जा मज़हर हा। हाणे हिंदुनि जी ॻाल्हि, पर हिंदू अवाम पंहिंजे सोच सबबु ज़ाहिर ऐं मज़हर में फ़र्क़ु न करे सघियो ऐं सभिनी खे महबूद बणाए गुमराही में मुब्तला थी वियो। साॻियो हाल मुस्लमान जे घरनि ताज़ियो ठाहींदड़, क़बरुनि जे मुजावरनि, जलारिन मदारिन जो आहे। केरु थो चए फतावा अज़ीज़ी। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह ताला चयो त अलाह हिकु आहे। हाणे हे अचे थो इन खे, उन खां पोइ मिसाल तौरु जेके आहिनि से हिते जेको आहे सो अॻियनि पैगम्बरनि खे मञींदा। अलाह फरमाए थो इन लज़ीन आमनू वल्लज़ीन हादू व नसारा व साबाइन, हिते टिनि क़ौमुनि जो ज़िक्र थियो आहे त जेके ईमान आणनि था, माना असां, वल्लज़ीन हादू माना जूज़, नसारा माना क्रिश्चियन्स, व साबाइन, केरु आहिनि साबाइन? साबाइन मां तव्हांखे ॾसियां थो, तफ़सीर इब्न कसीर में अब्दुर्रहमान में जो कोल दर्ज आहे त साबीन चवंदा हुआ हू हज़रत नूह अलैहिस्सलाम जा पोइ लॻ। मौलाना सईद सलमान नदवी रहमतुल्लाह साबईन खे क़दीम हिंदुस्तानी रहाकू मञींदो हो। उहे मजूसी साहिबीन आहिनि जिन में क़दीम ईरान, क़दीम हिंद जा बाशिंदा, माना हज़रत नूह अलैहिस्सलाम में पाकिस्तान, ईरान, अफ़गानिस्तान, बांग्लादेश, नेपाल, इंडिया, इहो सभु जेके आहिनि से इन में अची विया। ब्रेक वठूं था।
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। सहरी टाइम मां आहियां शशिवंत लाखो। ही आख़िरी सेक्टर में असां ॻाल्हि पे कईसीं त जेके यहूदी हुआ उन्हनि खे अलाह ताला क़ुर में चए थो त हाणे इन क़ुर ते शक न कयो, छाकाणि त ही क़ुर जी सचाई इहा आहे त इन क़ुर मुतक़ी पैदा करे छॾिया आहिनि, जेके ॿ बेचूं पैदा थी चुकियूं आहिनि, हिकिड़ी मुहाजिरनि मां ॿी अंसारनि मां। हली तव्हां ॾिसो ऐं उन्हनि में ही शयूं मौजूदु आहिनि जेके पहिरीं हिननि में कोन हूंदियूं हुयूं। ऐं उन जी जेका चोथी शइ हिननि में आहे उहा आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक, त जेको क़ुर शरीफ़ नबी साईं तव्हां ॾे नाज़िल थिया उन खे मञींदा, वमा उनज़िल मिन क़ब्लिक, ऐं तव्हां खां अॻु में बि जेके क़ुर नाज़िल थिया आहिनि हाणे उन्हनि खे बि मञंदा। छो त उन्हनि जो ज़िक्र क़ुर में आहे। अलाह ताला सूरे बकरा जी आयत नंबर 62 में चए थो इन लज़ीन आमनू, उहे जेके ईमान आणनि था, वल्लज़ीन हादू, जेके यहूदी आहिनि, जेके हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम, व नसारा ईसाई जेका ईसा अलैहिस्सलाम जी क़ौम, व साबईन, ऐं साबईन जेका नूह अलैहिस्सलाम जी क़ौम। हाणे इन खे मां तव्हांखे ॾसियो त इहे साबईन छा आहिनि। तफ़सीर इब्न कसीर में अचे थो त साबईन चवंदा त हू हज़रत नूह अलैहिस्सलाम जा पोइ लॻा आहिनि। मौलाना सैयद सलेमान नदवी इन रिसर्च कई आहे त इहे साबईन क़दीम हिंदुस्तानी रहाकू मञींदो। उहे मजूसी साबईन आहिनि जिन में क़दीम ईरान ऐं क़दीम हिंद जा बाशिंदा सभु शामिल आहिनि। माना असां बि थियासीं, अफ़गानिस्तान, नेपाल, बांग्लादेश, इहे सॼो इलाइक़ो जेको हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम। हाणे जेकॾहिं असीं इन खे पक कयूं त वाक़ई इहे ईअं आहिनि त पोइ असां वरी हिंदुनि जे जेके मज़हबी किताब ऋग्वेद आहिनि उन्हनि खे स्टडी था कयूं क़ुर सां। पहिरीं क़ुर में अचे थो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, असांजी माना आहे तमामु तारीफ़ अलाह खे तमामु जहानों का परवरदिगार। ऋग्वेद में जेका आयत आहे उनजी माना आहे इस दुनिया के बनाने वाले के लिए तारीफ़। साॻी आहे न ॻाल्हि, केॾो थो मिले रहमान रहीम। ऐं हुननि जे ऋग्वेद में अचे थो जो देने वाला और रहीम है, बिल्कुलु साॻी ॻाल्हि आहे। इहदिन सिरातल मुस्तकीम, हमारे सीधे राह रहनुमाई फरमा। ऋग्वेद में अचे थो हमको हमारे फ़ाइदे के लिए सीधे रास्ते पे लगा। वरी अचे थो अलाह क़ुर में चए थो त अलम त अलम, छा तव्हांखे ख़बर न आहे अन अल्लाह लहू मुल्क समावात वल अर्द, ज़मीन आसमान अलाह जी आहे। वमा लकुम मिन दूनिल्लाह मिन वलियूं वला नसीर, त अलाह खां सवाइ न तव्हांजो को मददगार आहे न को यार आहे। त हू छा था चवनि ॿ आयतूं, वो अज़ीम ज़मीन आसमान का मालिक है और वो ईश्वर हमारी मदद करे। साॻी ॻाल्हि आहे, त माना करे उहो मदद उहो थो। वरी अचे थो ख़लक़ कुल शइ फ़क़दरु तक़दीरा, तर्जुमो इसने हर मौजूद चीज़ को पैदा किया है। ऋग्वेद में उथरवेद में थो अचे परमात्मा सब पर जा मखलूक को बनाता है। माना हो बि चवंदा त जेका बि शइ दुनिया में ठही आहे उहा इन भॻवानु ठाही आहे, यानी परमात्मा। वरी क़ुर में चए थो अनफ़िकू ख़ैरन ले अनफ़ुसिकुम, चए थो जेकॾहिं ख़र्चु कंदो तव्हांजे हक़ में भलो आहे। इन तुक़रिज़ुल्लाह कर्ज़न हसना, जे अलाह खे तव्हां कर्ज़ु ॾींदो सुहिणे तरीक़े सां, युज़ाइफ़ लकुम, तव्हांखे वधाए ॾींदो। ऋग्वेद 7:84 में चए थो ख़ुदा एक है वो मेहरबान ख़ैरात करने वाले आदमी को रिज़्क़ देता है। कहिड़ो फ़र्क़ु आहे। वरी क़ुर में अचे थो सूर अन्नाम में हू युतिम वला युतम, हू सबको खिलाता कोई नहीं खिलाता। ऋग्वेद में 60:124 में अचे थो परमात्मा खाता नहीं दूसरों को खिलाने का इंतज़ाम करता है। साॻी आयत आहे लई सक मिसरी शयन, माना जो तर्जुमा त उसकी किसी चीज़ से मुशाबे नहीं। ऐं हुन ऋग्वेद में यजुर्वेद में 4:32 में अचे थो इस पर मैशूर की कोई मूर्ति नहीं बन सकती। जॾहिं हुनजी शिकिल जी ख़बर न आहे त मूर्तियुनि जी कीअं ठहंदी। वरी अचे थो व लिल्लाह मशरिक़ वल मग़रिब, अलाह लाइ काफ़ी आहे मशरिक़ मग़रिब। असांजो तर्जुमो हो थो चवनि ऋग्वेद में त सभु सिमत उसकी है, माना सभई डायरेक्शन्स ॾखिण ओभर ओलह मशरिक़ सभु उन जा आहिनि। वरी अचे थो क़ुर में फ़ईनमा तुवल्लू फ़सम वजहुल्लाह, चए थो जेॾे बि मुंहुं कंदो न अलाह, फ़ईनमा तुवल्लू फ़सम वजहुल्लाह, तुम जिधर भी मुंह फेरो अल्लाह की ज़ात है, अल्लाह बड़ी वसत बड़े, माना जंहिं पासे बि निहारियो अलाह साम्हूं आहे। ऋग्वेद नंबर 14:32 में चवे थो दुनिया का ख़ालिक़ मशरिक़ मगर ऊपर नीचे सभु जॻह आहे। हाणे ॿुधायो त कहिड़ो फ़र्क़ु आहे हिन आयतुनि में। माना हक़ीक़ी किताब आहिनि हिननि जा। बाक़ी हाणे उहे आयतूं जेके हिननि हथ जूं ठोकियूं आहिनि महाराजा राजा चवण ते, जीअं बाइबल वारनि बि इहो कमु कयो आहे, यहूदियुनि बि कमु कयो आहे, पर अलाह ताला क़ुर जी हिफ़ाज़त कयो वेठा।
अलाह साईं वॾी तुंहिंजी महिरबानी जो हिन जो ज़ेर ज़बर चए नथो थिए हे असांजा लाह कढी छॾिना ठग जेके क़ुर खे चेंजूं करे। तंहिंजे करे उन खां पोइ गीता ऐं क़ुर जे बारे में पंडित सुनरलाल छा थो चवे। पंडित सुनरलाल पंहिंजी किताब गीता ऐं क़ुर में लिखे थो त क़ुर सभ खां वॾी हस्तीअ खे अलाह चवे थो। रगवीद में ऐश्वर्य जे लाइ जेके नाला इस्तेमालु थिया आहिनि तिन मां हिकु आहे अलाह, जंहिंजो बुनियादु मानो अल यानी एल आहे, जंहिंजी माना आहे हमद सना करणु, पूॼा करणु। अटकल 6000 साल अॻु समेरिया जे ज़माने में एल जो लफ़्ज़ ख़ुदा जे लाइ ॻायो, माना नालो अलाह बि चई असां वटि बि हो। पोइ हिननि भॻवान ऐं पंहिंजो परमात्मा अलाए छा छा करे छॾियो आहे। उन खां पोइ क़ुर शरीफ़ में अचे थो, हीअ जेका आयत आहे मूंखे टाइम कोन्हे, त अलाह चए थो हीअ जेका तव्हां शराब पियो था, जुआ कयो था न, इन सां तव्हांजे विच में झेड़ो थींदो, पुटु कोन ठहंदो तव्हां सां, घर में कोन ठहंदो। जुआ ऐं शराबी माण्हूअ जो फॾा थींदा, घरवारीअ सां थींदा, पुटनि सां थींदा, ऐं इहा जुआ तव्हांखे निमाज़ खां रोके थी, तंहिंजे करे हिन खां रुकिजी वञो। रगवेद में अचे थो जुआ खेॾण वारनि खे साह घटि वधि ॻाल्हाए थो ऐं उनजी ज़ाल खेसि छॾे ॾिए थी, जुआरीअ खे को शख़्स ओधर नथो ॾिए। साॻी ॻाल्हि आहे, शराब खां रगवेद मना थियल आहे, शराब पीअण खां बाद उनजो नशो शराब पीअण दिलि में पंहिंजी जाइ बणाइण लाइ जंग कंदो रहे थो। वरी अचे थो सूद खाइणु। अलाह फरमाए थो त अलाह ताला सूद खे ख़तमु थो करे ऐं सदक़ात खे वधाए थो। अलाह ताला जेको आहे सो इन्हनि काफ़रनि ऐं गुनाहगारनि खे पसंदि कोन थो करे। हिन में जेको असां वटि अचे थो क़ुर में त अनफ़िकू ख़ैरन अनफुसिकुम, जेकॾहिं पंहिंजे हक़ में भलाईअ लाइ ख़र्च करते रहो, अगर तुम अल्लाह को अच्छी तरह कर्ज़ दोगे तो तुम्हारे लिए बढ़ाता जाएगा। ऐं इहा मां तव्हांखे अॻु में ॿुधाए आयुसि। उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह तंहिंजो आहे त हू चवंदा हिन दुनिया जे बनाईंदड़ जी तारीफ़ आहे, हू परमत आहे। चवण जो मुंहिंजो मक़सदु इहो हो त ही जेके टई जेके अचे थो त यहूद नसारा ऐं साबईन, इहे अहले किताबनि जंहिंमें साबित थिए थो त हिंदू नूह अलैहिस्सलाम जी क़ौम आहे, इहे अहले किताब आहिनि। पर असीं नथा मञूं, छो त असां त वरी हाणे पाकिस्तान जो जुदा कयो त ज़रूरु हुननि जी बदनामी त कंदासीं न, न त पाकिस्तान जी जस्टिफिकेशन किथां ठहंदी। बहरहाल कुझु बि हुजे, हाणे मां जो टाइम ख़तमु थियणो आहे, तंहिंजे करे मां जीअं विचां क़ुर कढंदो आहियां 2-3 दफ़ा, छो त हीउ जहिड़ो किताबु आहे। ॾिसूं त अॼोके हालात लाइ, अॼोके लाइ, जेको लेक्चर लाइ या कंहिंजे लाइ अलाह साईं असांखे छा थो चए। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बसि इहो ई मज़मून कढियईं न। चए थो त हू अलाह उहो आहे जंहिं मथे जेके आहिनि से वलियुनि वारा बाग़ पैदा कया, खजीअ जे वणनि ऐं पोख जो मेवो हिक ॿिए खां जुदा जुदा, ज़ैतून ॾाढ़ुनि जी शिकिल हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहे, मज़े में धार आहिनि। जेको बि तव्हां मेवो खाओ था उन जे लाबारे वक़्तु उन जी ज़कात ॾियो, अजायो ख़र्च न करियो, बेशक अलाह अजाई ख़र्च वारनि खे पसंदि नथो करे। आई ॻाल्हि सम्झ में? असां सां इहो थो ॻाल्हाए, अॼोको असांजो मसइलो इहो आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलाह फरमाए थो फ़क़ालू अलाह तवक्कलना, पोइ उन्हनि चयो त अलाह ते असांजो भरवसो आहे। रबना ला तजलना फितनल क़ौमि ज़ालिमीन, ऐं असांजा पालींदड़ असां ते ज़ुल्म क़ौम जो ज़ोर न आज़माए। हिन वक़्तु ज़ुल्म पियो थो थिए न, इहो थो चवे त चओ अलाह खे त अलाह साईं हिन ज़ुल्म खां असांखे बचाए। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वरी था कढूं, अलाह फरमाए थो त सुम कीलम ऐं नमा कुंतुम तुशरिकून, चइबो त तव्हांजो हींअर मूं वटि आया हो ऐं शिरक कंदा हो, मूंखां कोन घुरंदा हो, त उहे किथे आहिनि अलाह खां सवाइ? त चवंदा साईं हिते त ॾिसण में कोन था अचनि, असां खां गुम थी विया आहिनि, पर असां शिरक कोन कंदासीं अॻु में। त अलाह फरमाए थो अहिड़ी तरह काफ़रनि खे गुमराह थो करे, माना कूड़ था आणनि। ऐं खेनि चयो वेंदो इहा सज़ा हिन जे करे आहे जो अवीं ज़मीन में नाहक ख़ुशि थींदा हुआ, तंहिंजे करे हिन करे जो अवीं पंहिंजो हिन जे करे जो अवीं तकबुर कंदा हो, हाणे जहन्नम जे दरवाज़े में दाख़िल थियो, उन में पिया रहो, पोइ इहा तकबर जे करण वारनि जी रहणी जाइ मुछड़ी आहे। अलाह ताला खां मां दुआ घुरां थो, अलाह साईं असांखे सम्झ था फरमाए। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।